बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुपर मेहरान में हमें तहजीब मेज़बान तेरीमान अग्रेटन विथे विज़ा पे शुभ आबाद हो सुबह से मुझे मसरूफ़ अपनी मसरूफ़ होना खैर से अपनी सुबह के आगाज़ से अल्लाह से ज़िक्र कुरान पाक की तिलावत से तमाम जो थे जो इसमें से दी जो खुश सुकून है खुशगवार गुजरे जिक्र ऐसा बोलिए ऐसे दी मैंने की जा कम करना से पढ़ाई जा कम करना से उसकी ऐसा के लिए तमाम चीज़ें ऐसा कम में सुलाई थी जी खैर खैर सब बाहर अपने स्कूल बनी चुका है हमारी में पहले कमेंट लगी हुई 6 महीने जो लाते को पहुंचे के खैर सब बाहर पे भी रूटीन पे अजन वाला ना ऐसा ही सेमेस्टर स्टूडेंट का स्टार्ट होने वाला है तो उसको तो लगे बात पे रूटीन से चीज़ें हैं वो बर्डन भी थोड़ी वधी है तो उनका सेवन टाइम के पेरेंट्स हम भी थोड़ा कॉपरेट भी कर ये न धाने चाहते 6 महीना संभाल के धाने से दी देखिए स्कूल्स हैं जो स्कूल्स है टीचर्स जिसकी जिम्मेदारी है उनको ना खास तौर पर कोरोना हमेशा हर जगह पे पूरी दुनिया में एग्जिस्ट करे पे तो कोरोना के हवाले से जैसा कि प्रिकॉशंस एहतियाती तदाबीर जो कि कंटिन्यूसली फॉलो करनी पड़नी पूरी लाइफ में इन्हांस करनी पड़नी जी तो नाज़रीन प्रोग्राम के तारीन के तमाम मेज़बान जो कि दायरिस्तन जो मान है सिंधी मेज़बानी जो राज भी तमाम मेज़बान चाहे इंसान गॾो गॾु कैपिटल लाइट सिर्फ पे में खटे दिल के लाइट सा तहां जो संजो साथ में फोन कॉल के जरिए नंबर अनाउंस करें जो स्क्रीन थे दी मोबाइल 022210285 डायल कर सन प्रोग्राम में जरूर शामिल थींदा है जितना भी प्रोग्राम सुबह मेरा में हमेशा ताकि अलग अलग किस्म के कैस्ट में जरूर पंहिंजे फन सां पंहिंजे रिलेटेड शोबिस सां जिते काफ़ी सारा कंटिन्यूसली जो गेस्ट की राइटिंग हूंदी आहे हर रोज़ मुआशरे सां कंसर्ट थींदो आहे इहो छा जे लाइ त असांखे केतिरी अवेयरनेस मिले असांखे अवेयरनेस ख़बर हुजे त असांजे इर्द गिर्द असांजे सराउंडिंग बेस में छा पियो हले असां पंहिंजो लाइफ स्टाइल्स कीअं गुज़ारणु घुरिजे चाहे उहो शोबिस हुजे चाहे पॉलिटिक्स हुजे चाहे अगरि स्कूल जे हवाले सां एजुकेशन जे हवाले सां अगरि कोई नई असांखे ॼाण खपे टेक्निक्स ख़बर पवंदियूं आहिनि ख़ासि तौर ते इथिक्स ख़बर पवंदा आहिनि असांखे लर्निंग प्रोसेस ख़बर पवंदा आहिनि त प्रोफेसर्स असां मौजूदु हूंदा आहिनि अगरि ॻाल्हि हले बीमारी जी तो को न को डॉक्टर जेके असां वटि मौजूदु जेके पंहिंजे बीमारी के हवाले से काफ़ी सारे अवेयरनेस मिलंदा आहिनि त अॼु बि असां प्रोग्राम में ख़ूबसूरत मेहमान भी मौजूदु आहिनि अॼु जी त पहिरियों को कॉन्सेप्ट असांजो सिंधी जेको कॉन्सेप्ट असांजो उताक जो हूंदो उताक तॾहिं हूंदो ॾिसो उताक में छा शेयरिंग हूंदी सभु वॾा वेंदा नंढा ॿुधंदा हिकिड़ो सुठो पीसफुल माहौल अगरि को के ॻोठ में को मसइलो वग़ैरह बि हूंदो जिते वेही करे डिस्कस कयो वेंदो तो इहो अमेरिकन बि हिकिड़ो उन्हनि ॻाल्हि खे थधि कई त जेसिताईं असां शेयर न कंदासीं पंहिंजी का ॻाल्हि हिकु ॿिए तरह न पुॼे वेंदासीं उस ताईं असांखे को हल न हूंदो त असां पोइ इहो सिंधी कल्चर में त असांखे पहिरियों जेको आहे शुरू खां असां इंडस सिविलाइज़ेशन जा वासी आहिनि त असांजो उताक जेको आहे कंटिन्यूसली असांजी लाइफ में इनहेंस हुई पर हाणे उहा शइ थोरी घटि नज़र अचे पई त उन हवाले सां बि अॼु असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि उन जे जेके हाणे असां प्रोग्राम जो अच्छा महान टेलीविज़न जेको उताक प्रोग्राम जो शो जो शुरू करण वारी आहे उन जेके असांजा मेज़बान थींदा अचो त नाज़रीन तव्हांजो हुन सां तारीफ़ करायूं मंजूर सिताई साहब तव्हांखे तलीका प्रोग्राम सुबुह जो में काफ़ी टाइम खां पोइ असां तव्हां प्रोग्राम में शामिल कयो ऐं माशाल्लाह पाण जेके आहिनि राइटर आहिनि सोशल वर्कर बि आहिनि ऐं एक्टर बि आहिनि ऐं जीअं त हिन जो सोशल वर्क जे हवाले सां सोशल मीडिया जे हवाले सां बि काफ़ी कुझु तव्हांजो सवाल कंदा आहिनि लेकिन ओताक जे हवाले सां तव्हां मेज़बानी कंदो असांजे महान टेलीविज़न ते मूंखे इलाही ख़ुशी थी थिए उन ते मज़ीद अञा तव्हां सां कचहरी गुफ़्तगू थींदी लेकिन तव्हां सां गॾो गॾु ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि उन्हनि खे जेके आहिनि उन्हनि खे बि इंट्रोड्यूस कराईंदमि अच्छा जीअं त नालो जो लाड़काणो तो आवाज़ से लाड़काणे की मेहरबानी बेसिकली पंहिंजो कोठा ऐं पाण लाड़काणे खे बिलोंग कयां थी तॾहिं महिल सभु असांजे हिकिड़ा ख़ूबसूरत मेहमान जेके आहिनि मौजूदु आहिनि पाण जेके पोएट आहिनि राइटर बि आहिनि लेखक बि आहिनि उन्हनि स्कूल से माना ॿारनि जे किताब जेके स्कूल जेके निसाब उन्हनि ते बि काफ़ी सारो कमु कयो आहे अॼु त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ करूं मनोहर सिंधी तव्हांखे वलीका प्रोग्राम सभु मिलानी कीअं आहे चुका बिल्कुल ठीक सुठी थी लगी तव्हांजे प्रोग्राम में अची तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा बि आहियूं तमामु बहितरीन इंफॉर्मेटिव प्रोग्राम आहे हर हवाले सां इल्म अदब तालीम जे लिहाज़ खां ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांजे प्रोग्राम में शरीक थी थैंक यू असांखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां गॾो गॾु हिकिड़ो बहबी साहिब महिमान मौजूदु आहिनि पाण जेके आहिनि टेलीविज़न ते असांखे जेके आहिनि सहाफ़ी बि कमु कनि पिया ऐं पाण जेके आहिनि हिकु बहितरीन जेके राइटर लेखक बि आहिनि अचो त नाज़रीन तव्हांजो हुन सां तारीफ़ करायो अब्दुल कादिर जादवानी साहब तव्हांखे भली कयो कीअं ठीकु आहे बिल्कुलु ठीकु आहियूं तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो अॼु मेहरान टीवी जे हिन प्रोग्राम में शरीक थिया आहियूं असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए त हीउ जेको प्रोग्राम आहे हिन में इलाही सारी ख़ासि करे जेका
तइलीम जे जेका मालूमात मिले थी उन मां माण्हू इंजॉय कनि था, सबक़ सिखनि था, ऐं ख़ासि करे जेके ॿार आहिनि, औरतूं आहिनि, उहे महिरान टीवी घर में बि ॾिसनि था ऐं उनखे तइलीम जेका ॼाण मिले थी उहा ॾाढी कराइती आहे। बिल्कुलु बसि पोइ तालीम जी ॻाल्हि कई त जेको मनार सिंधी साहिब पे वियुमि त उन्हनि ॿारहं अदब ते जेको मौजूदु आहे उन्हनि पंहिंजी किताब जेके मौजूदु आहिनि उन्हनि खे जेको तारीफ़ थी वञे उन जो पोइ मां कंटिन्यूसली अञा कचहरी थी वञे त इन्हनि किताबुनि जो तारीफ़ थी वञे। जी जी जेका हथ में जो हिकिड़ो खणी करे मां लिखण जी जेका शुरूआत कई उहा अदब सां कई ऐं मुंहिंजो जेको मौजू हो शाइरी, ॿारनि जे लाइ मां शाइरी कई ऐं मुख़्तलिफ़ ॿारनि जे रिसालनि में मुंहिंजी शाइरी शाया थी रही, जंहिंमें सिंधी अदबी बोर्ड पारां शाया थींदड़ रिसाले गुलफुल में उहा शाइरी जेका आहे उहा शाया थी। मोहतरम अकबर जिसकानी उन रिसाले जे एडिटर हो। सॉरी टू इंटरप्ट थोरो आऊं चवां थी किताबुनि जो तारीफ़ ख़ूबसूरत अंदाज़ ऐं मुंहिंजे हिसाब सां थी वञे त मंज़ूर सिताई साहिब खे तव्हांजे जनम तां भला किताबुनि जो तारीफ़ कराईंदो वञे, हीअ पंहिंजे किताब जे बारे में ॿुधाईंदा आहिनि, कैमरे ते बि का खणी ईंदा हिननि खे ॿुधाईंदा वेंदा ऐं हीअं ई पंहिंजे किताब जे बारे में इंट्रोड्यूस कराईंदा वेंदा। जी पहिरीं किताब कहिड़ो मंज़ूर सिताई साहिब? जी जी हा ही पहिरियों किताब ॾेखारियो आहे। जी इन जे हवाले सां ॿुधाईंदा। जी ही दादा रिसालो शागिर्दी वारे ज़माने में ॿारनि जे लाइ रतोगिरी शहर मां जारी कयो ऐं हुन रिसाले जो मक़सदु इहो हो त ॿारनि जी लिखण वारी जेके सलाहियतूं आहिनि थोरो ॿीहर ॾेखारींदो लिखण राइटिंग जे हवाले सां हिन में ॿारनि जूं लिखणियूं जेके असां शाया कंदा हुआसीं, ॿारनि जा मज़मून, ॿारनि जी शाइरी ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॿारनि जूं जेके लिखणियूं आहिनि असां हिन रिसाले में शाया कंदा हुआसीं। असांजो मक़सदु इहो हो त ॿारनि में लिखण वारी सलाहियतूं उजागर ॿारनि खे लिखणु अचे ऐं उन खां अलावा तइलीम ऐं पढ़ण जी तरफ़ ॿारनि जो रुझान पैदा थियो। किताब ऐं उन खां अलावा जेका मां ॿारनि जे लाइ मुंहिंजा शाइरीअ जा किताब शाया थिया, पहिरियों किताब मुंहिंजो ॿारनि जे लाइ रांदीको जे उनवान सां शाया थियो ऐं डॉक्टर मोहम्मद अकीदी पारां हीअ किताब छपियो जंहिंमें मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते शाइरी आहे ऐं हर तबिके जो जेको ॿार आहे उन जे लाइ हिन में शाइरी आहे। ॿारनि जे लाइ नसीहत आमोज़ शाइरी आहे, ॿारनि जे लाइ विंदुर ऐं मुख़्तलिफ़ जेके ॿारनि जा पसंदीदा मौज़ू आहिनि उन्हनि मुताबिक़ इन किताब में शाइरी आहे। सही मंज़ूर किताब आहे मुंहिंजो किताब धरतीअ जा तांडाणा सिंधी अदबी बोर्ड शाया कयो ऐं सिंधी अदबी बोर्ड पारां हीअ किताब शाया थियो ऐं ॿियो एडिशन बि हाणे हिनजी छपियो आहे ऐं तमामु अदबी हलकनि में हिन किताब खे पसंदि कयो वियो, ॿारनि बि तमामु घणो हिन किताब खे पढ़ियो आहे ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि में बि मां हीअ किताब पहुचायो त उते बि ॿारनि इहे गीत पढ़िया ऐं एतिरे क़दुरु जो मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में रेडियो जे प्रोग्रामनि में बि हिन किताब में शामिल गीत ॿारनि जा रिकॉर्ड थियल आहिनि मुख़्तलिफ़ आवाज़नि में। किताब हीअ मुंहिंजो किताब शाइरीअ जो आहे मां कमोती यादि जा। मां कमोती यादि जा हिन में मुख़्तलिफ़ शाइरी चलो तो मज़ीद कचहरी थी हुई मां कमोती खां शुरू कंदासीं। मां हिकिड़ो ब्रेक वठण ज़रूरी आहे ॾाढी वक़्तु थियो शॉर्ट मुझे ब्रेक चुनी प्रोग्राम से ताबून के दफाल मेज़बान जेके वॾा रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि दफाल मेज़बान चाहिनि सां गॾु कैडबरी लाइट सिर्फ़ु 2 रुपये में घटे ॾिंद लाइट सां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबून कयो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि जेको हींअर असां सभई इंजॉय पिया करूं। बहितरीन चांहि जी पाकिस्तान जी पहिरियों नंबर चांहि आहे। जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को टपाल मेज़बान असांजो साथ आहे ऐं उन सां गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपये में खटो दिलि डिलाइट सां ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असां प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जी तव्हांजी ॻाल्हि हले पई किताब जे हवाले सां, तव्हांजी शाइरी जे हवाले सां मला साहब। मां कमोती यादि जा मुंहिंजी शाइरीअ जो किताब आहे, तख़लीक़ पब्लिकेशन हैदराबाद पारां ही किताब शाया थियो ऐं हिन में मुख़्तलिफ़ शाइरी जे सिंफ़ुनि में शाइरी मौजूदु आहे जंहिंमें
गज़ल, वाई, काफ़ी, चौसटा, जदीद शाइरी जी जेके सिन्फ़ूं आहिनि उन्हनि में हिन किताब में शाइरी मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा ॿिया किताब बि मुंहिंजा शाया थिया, जंहिंमें आस जा गुल ट्रियास ते, ज़िंदगीअ जा रंग, ऐं काफ़ी किताब ॿिया बि जेके मां न खणी अची सघियो आहियां। लगातार शाइरी कई आहे, जदीद शाइरीअ जे सभिनी सिन्फ़ुनि ते शेर चया आहिनि, ऐं उन में शाइरीअ में हर रंग मौजूदु आहे। मोहब्बत खां वठी मुख़्तलिफ़ समाजी मसइलनि ते, ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ रंगनि ते शाइरी कई आहे। मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि में शेर चया आहिनि, छो त शाइर उहो आहे जेको समाज में जेको वहे वापरे थो उनखे पंहिंजे शेरनि जो मौज़ू बणाए थो। ऐं मूं बि इन ई अंदाज़ सां नंढपण खां वठी हिन वक़्त ताईं लगातार लिखियो आहे, शाइरी कई आहे, नसर में बि लिखियो आहे। मां रिसर्चर बि आहियां ऐं मां शाइरीअ खां अलावा सही। अच्छा मज़ीद तव्हां सां रिसर्च जे हवाले ते ॻाल्हि हलंदी त तव्हां कहिड़े टाइप ते क़िस्म जी रिसर्च कई आहे? पर जागीराणी साहिब जागीराणी साहिब सुबुह कहिड़ी महिल थींदी आहे तव्हांजी मोस्टली तव्हांजो जेको सहाफ़त सां बि आहे तव्हांजो कंसर्ट आयो, उहो राइटर बि आहियो, त कीअं तव्हांजी नॉर्मली सुबुह कीअं थींदी आहे? असांजे सुबुह जो जेको टाइम हूंदो आहे उहो दुनिया जो बाक़ी जेको टाइम आहे मसरूफ़ियतूं रहनि थियूं। सुबुह जो 5:30 वॻे उथंदो आहियां रोज़ाना, त सुबुह जो मूंखे शाइरी करण जो बि टाइम मिलंदो आहे। अच्छा, तॾहिं सवेरे थोरो अॻु बि उथंदो? सवेरे उथंदो आहियां, ऐं सवेरे जेको उथंदो आहियां त जॾहिं सभु घर जा भाती सुता पिया हूंदा आहिनि त मूंखे शाइरी जो टाइम मिलंदो आहे, त मां कोशिशि कंदो आहियां त माना जेके बि समाज में जेके शयूं थियनि थियूं, ऐं उन में इलाही शयूं जेको रोमांटिक बि हूंदियूं, मूं गज़ल लिखियो आहे, मूं वाई लिखी आहे, मूं काफ़ी लिखी आहे, चौसटो लिखियो आहे। शाइरी बि जेके सिन्फ़ूं आहिनि उन तक़रीबन उन्हनि ते जेको आहे पंहिंजी तब आज़माई कई आहे। हिकिड़ो मुंहिंजो किताब जेको आहे उहो शाया थी चुको आहे, उनजो नालो आहे कैसा माणा तूं कंदे। कैसा माणा तूं कंदे, उन किताब जो नालो आहे कैसा माणा तूं कंदे पोइ दादराणा तूं कंदे। उनजो इहो उनवान आहे। मुंहिंजे जेको पसंदि जेको रहियो आहे शाइरी जो जेको पासो उहो रहियो आहे गज़ल। मां अक्सर करे गज़ल लिखंदो आहियां। हाणे जेको समाज में जेको हाणे थिए थो, जेके लाहियूं चाढ़ियूं जेको समाज में थियनि थियूं, उनखे असां कोशिशि कयूं था त हाणे जेके चौसटा लिखूं था त उन मूंखे थोरे में शार्ट जेको आहे लफ़्ज़नि में ऐं उहा मक़सद जी ॻाल्हि करे वञिजे। हा, उन में जेको आहे खोड़सरा चौसटा लिखूं था, उन में जेको आहे मोहबतुनि जूं ॻाल्हियूं बि थियनि थियूं। अब्दुल कादिर जागीराणी साहब, तव्हां को बि गज़ल ज़रूर ॿुधंदासीं तव्हां को गज़ल, लेकिन हिकिड़ी कॉल आहे, मां कॉल रिसीव करे वठां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बिल्कुलु ठीकु ठाक। ज़ैन, तव्हां कीअं आहियो? गलू तव्हांजो ख़राब पियो लॻे थो, तव्हां केयर कोन कई आहे। सियारो अचे पियो, थधो पाणी पीतो हूंदो। अच्छा, आहिस्ते पिया ॻाल्हायो। मूंखे ईअं लॻो शायदि ज़ैन लापरवाही कई आहे, भई सियारे जे मौसम में अचे पई त माण्हू जेको आहे थधे पाणी खां अवॉइड करणु घुरिजे। ॿियो ॿुधायो कीअं पियो लॻे प्रोग्राम? छा चवणु चाहींदा? कुझु ॿुधाइणु चाहींदा? मां कुझु ॿुधाइणु चाहींदमि प्रोग्राम लाइ। हे चवणु चाहींदमि त महिमान ॾाढा भला बुरा आहिनि। जी जी, हाणे छा ॿुधाईंदव? मां ॿुधाईंदुमि जी जी, वाह वाह, ज़बरदस्त, ॿुधायो। राबेल जे गुल जहिड़ो यार भी तुम्हें सुनो मुंहिंजो यार तो जानीअ जी तो पीरीअ जी। ये सहरो तो ना। सही सही, चलो ठीक है ठीक है, वरी वरी महिरबानी। थैंक यू ज़ैन, थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, मूंखे इलाही ख़ुशी थी। अच्छा, मंसूर जी सभु तव्हां हाणे ईंदमि ओताक जी ॻाल्हि, जेके हाणे तव्हां जेको मेज़बान बि थींदो ऐं तव्हां जी शुरूआति करण जो कॉन्सेप्ट सॼो ओवरव्यू तव्हां ॿुधाईंदा असांखे। असल में सभ खां पहिरियों त मेहरान टीवी जेको सिंध जो हिकु सक़ाफ़ती चैनल आहे, ऐं मेहरान टीवी शुरू खां वठी अॼु ताईं सक़ाफ़त ऐं तालीम खे उजागर करण में अहम किरदारु अदा कयो आहे। मेहरान टीवी तमामु हिकिड़ो सुठो असांजो तहज़ीब याफ़्ता चैनल आहे।
ही जेको असां प्रोग्राम करण पिया वञूं जंहिंजो डायरेक्टर हिन ई प्रोग्राम जो सूबे मेहरान जो बि आहे दादा मुर्तज़ा मजबूर साहब, उन जीअं मेहरान टीवी जे हिन सूबे मेहरान जी जेका सूंहं आहे उहा या जेको सिंगार आहे उहो बरक़रार रखियो आहे हिन वक़्त ताईं पंहिंजी मुस्तक़िल मिज़ाजी सां तमामु ज़बरदस्त। मां अक्सर प्रोग्राम ॾिसंदो रहंदो आहियां ऐं जेको आहे सो मां बि हिकु दफ़ो हिन प्रोग्राम जो गेस्ट थियो आहियां। हिन में वैराइटी आहे, तव्हां जीअं शुरू इंट्रो में चयो त सिहत, तालीम, सकाफ़त, इल्म, अदब सभिनी फील्डुनि जा माण्हू जेके आहिनि उहे हिन प्रोग्राम जा महिमान थियनि था ऐं हिकिड़ी ॼाण मिले थी त ही उताक जो जेको असांजो कॉन्सेप्ट आहे मुर्तज़ा साहब जो उहो बि सकाफ़ती जदीद दौर जे हिसाब सां, छाकाणि जो हींअर नफ़्सा नफ़्सी तमामु घणी थी वई आहे ऐं हिकिड़े घर में ॿ भाइर बि जेके आहिनि उहे बि ॿिए पंजे ॾींहं पाण में वेही को ॾुख सूर कोन था सलनि। त अहिड़े हिकिड़े ॿूसट वारे माहौल में जंहिंमें असीं पंहिंजे सकाफ़त खां पंहिंजे रियल जेका असांजो समाज आहे, जीअं समाज में प्यार आहे, पंहिंजाइप आहे, भाईचारो आहे, अमुन आहे, इहे सभु शयूं जेके असांखे असांजे कल्चर जो बि हिसो आहिनि ऐं असांजे इख़लाक़ी शऊर खे हथी थियूं वठाइनि जेके शयूं, उन्हनि खां असां परे थींदा था पिया आहियूं। हिकिड़े घर में बि असां हिक ॿिए जे मैसेजनि ते चैट था कयूं, को का शइ घुरिजे थी पई त असीं हिक ॿिए खे मैसेज था कयूं त अॻ में बेल वॼाईंदा हाणे मिस कॉल था ॾियूं। चवण जो मक़सदु आहे त असां हिन मोबाइल ऐं सोशल मीडिया जे अचण खां पोइ जेको असां में सोशल डिस्टेंस थी वियो आहे हिकिड़ो, असां हिक ॿिए खां परे थी विया आहियूं, हिक ॿिए खे असां सम्झणु छॾे ॾिनो आहे, असां हिक ॿिए जे ॾुख खां सूर खां वाक़िफ़ थियणु छॾे ॾिनो आहे। असां हर शइ खे जस्ट फॉर्मेलिटीअ तौरु वरितो आहे, ताज़ियतूं बि फॉर्मेलिटीअ तौरु था मल्हायूं, ख़ुशियूं बि फॉर्मेलिटीअ तौरु था मल्हायूं, हिक ॿिए सां ॾुखनि में बि असां फॉर्मेलिटीअ तौरु शरीक था थियूं। प्रैक्टिकल तौर ते, जिस्मानी ऐं ज़ाहिरी तौर ते असां कंहिं बि वञी कंहिंजे ॾुख सूर खे न ॿुधूं था न ॿुधायूं था। त उताक असां जो ही कॉन्सेप्ट जेको मुर्तज़ा साहब जो इहो ई आहे त असांखे हथी वठाइणु घुरिजे, पंहिंजूं जेके असांजूं बुनियादी शयूं आहिनि, बुनियादी असांजो जेको कल्चर आहे, सकाफ़ती असांजो जेको कल्चर आहे उनखे हथी वठाइणु, त हिकिड़ो अहिड़ो माहौल क्रिएट कजे जंहिंमें असां गॾिजूं, हिक ॿिए जा ॾुख सूर ॿुधूं, उन सां गॾोगॾु असां समाजियात ते ॻाल्हायूं, असां इख़लाक़ियात ते ॻाल्हायूं, असां इहो ॻाल्हायूं त असां किथे बीठा आहियूं ऐं असां काॾे पिया वञूं, या असांखे छा करणु घुरिजे, या असांजे वॾड़नि छा कयो आहे, असां छा था पिया कयूं। पर जे वाकई तव्हां इहा ॻाल्हि सॼी काउंटेबल करवाई कई, पर लेकिन मेहरान टेलीविजन ते जेको उताक प्रोग्राम हलंदो उन में कहिड़ा पॉइंट ऑफ व्यू हूंदा, कहिड़ा लाड़ा जेके आहिनि मुतारिफ़ कया वेंदा, नाणा मुतारिफ़ कराईंदव त पोइ भई हिकु ॾिसंदड़ जे लाइ माना हिकिड़ी दिलचस्पी बि हूंदी ख़ासि तौर लाइ। मेहरान टीवी जो ही जेको प्रोग्राम असां उताक करण पिया वञूं, इहो थोरो मुनफ़रिद नोयत जो प्रोग्राम हूंदो। हिन में तसौफ़ हूंदो, सूफ़ीअज़म हूंदो, सुगरनि जूं कचहरियूं हूंदियूं, सिंध जे सजणनि ऐं साञावंदनि सां कुर्ब कचहरियूं हूंदियूं ऐं उन सां गॾोगॾु असांजो जेको मुर्तज़ा साहब जो सियासत बि हूंदी, सियासत, समाज, अदब, इल्म, शाइरी, शऊर, सुगड़ाइप, गुलूकारी, फनकारी, अदाकारी, मसला मसाइल, नफ़्सियाती तौर ते या नज़रियाती तौर ते असांजो समाज कहिड़े हींअर जाइ ते बीठो आहे, इहो सभु डिस्कस थींदो उन्हनि महिमाननि सां जेके इल्म सां, अदब सां, शाइरीअ सां, सकाफ़त सां सलाहियल हूंदा, सियासत सां, सहाफ़त सां सलाहियल हूंदा। पर जेको मेन जेका ॻाल्हि आहे मुर्तज़ा साहब जी, जेका हींअर बि असांजी सुबुह डिस्कस थी, त मुर्तज़ा मजबूर चयो त असां हिन प्रोग्राम में उताक में जेके पढ़ंदड़ जेके ॿार आहिनि, जेके पोज़ीशन होल्डर थियनि था, अॻ में ईअं हूंदो त ॻोठ में जेकॾहिं को पोज़ीशन ॿारु खणंदो त सॼे ॻोठ में मिठाइयूं विराईंदा हुआ माण्हू ऐं ख़ुशियूं कंदा हुआ, ॼण कंहिं विहांउ जूं ख़ुशियूं थियनि, जो उन ॻोठ जो, उन तर जो, उन इलाइक़े जो को चङो वॾो जे पॉज़िटिव आहे त हू उन ॿार खे पाण वटि घुराए या उन ॾे वञी करे हुनखे तोहफ़ा ॾींदो त असांजे हिन इलाइक़े में या हिन ॻोठ मां हिकिड़ो ॿारु पढ़ियो आहे, अॻिते वधियो आहे। हींअर जेकॾहिं असांजो ॿारु का पोज़ीशन बि खणे थो त उनजी ख़ुशी उनजे वालदेन खे बि कोन थी थिए, छो त इहो ई हिकिड़ो थिए थो त या कॉपी करे
जेको आहे सो सही। नंबर वरितो आहे। समाज में इहो वरी तासुर थो वञे त हिन जे वालिदैन पंहिंजा के सियासी समाजी सोर्स लाइ या पैसा ॾेई करे सही वाकई इन ते कंटिन्यू करे हक़ीक़त आहे वाकई पहिरियों हिकिड़ो वॾो महिनत हूंदी उस्ताद जी महिनत हूंदी वालिदैन जी महिनत ॿारनि जी हूंदी सही बिल्कुलु सही ख़ुशी महिनत जी बिल्कुलु सही सही बिल्कुलु मल्हार साहिब तव्हां छा चवणु चाहींदो ओताक ते ओताक प्रोग्राम जे हवाले सां जेको पंच मंजूर सीताई साहिब जेको बयानु कयो तमामु बहितरीन ॻाल्हि आहे। ख़ुशी थी ॾाढी मेहरान टीवी पारां अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम शुरू कयो पियो वञे ऐं मेहरान टीवी जो हूअं बि तमामु सुठो किरदारु रहियो आहे सिंध जे सकाफ़त ऐं असांजूं जेके अज़ीम रिवायतूं आहिनि उन्हनि खे फ़रोग़ ॾियण जे हवाले सां ऐं हीउ प्रोग्राम बि मूंखे लॻे थो त उन जी ॾाढी सुहिणी कड़ी साबित थींदी ऐं उन में साईं मंज़ूर साहिब जेके ॻाल्हियूं कयूं बिल्कुलु ईअं आहे ऐं ओताक त सिंध जे अज़ीम रिवायतुनि में शामिल आहे। सदियुनि खां वठी हर ॻोठ में जेका ओताकुनि जो जेको सिलसिलो हूंदो हो ऐं ओताकुनि में जेके कचहरियूं हूंदियूं हुयूं ऐं उन्हनि कचहरियुनि में ख़ासि करे महिमाननि जे अचण सां जेके कचहरियूं लॻायूं वेंदियूं हुयूं ऐं उते जेके आम असांजा सादा माण्हू ॿाहिराड़ियुनि जा जेके ज़ाहिरी त सादा लॻंदा आहिनि पर उन्हनि जो जेको ज़हन अकुल ऐं उन्हनि जो जेको जेका ॾात आहे उन्हनि जी तरफ़ तमामु घणी जेका आहे ऐं उहे उन कचहरियुनि में जॾहिं सुघड़ाइप ऐं लोक शाइरी ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे पंहिंजूं ॻाल्हियूं पेश कंदा हुआ त कचहरीअ जो रंग जेको आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत थी वेंदो हो। पर हाणे इन खे लेकिन जागीर सप्ताह तो कंटिन्यू करो पर मां हिकिड़ो ब्रेक वठां माज़रत सां सॉरी टू इंटरप्ट ब्रेक वठण बि लाज़मी आहे कंटिन्यू कंदासीं पोइ ब्रेक खां पोइ तव्हां खां जागीर साहब हीअ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम से तावन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी में राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं उन सां गॾो गॾु कैडबरी लाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि लाइट सां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी में राज़ बि टपाल मेज़बान चाहे हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो सलाम वालेकुम सलाम जी केर किथां खां हेलो जी 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 केर पिया ॻाल्हायो कहिड़े शहर खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मरण में जी छा चवणु चाहींदो कीअं पियो लॻे प्रोग्राम जी हा मूंखे नतीज पियो लॻे हर रोज़ सुबुह जो प्रोग्राम थैंक यू ॿियो कुझु चवणु चाहींदा कुझु चलो ठीक है थैंक यू वेरी वेरी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो ऐं उन सां गॾो गॾु इन प्रोग्राम सां तावन कयो कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जी जागीर साहब तव्हां ॻाल्हि पिया कयो ओताक जीअं अदा ॻाल्हि कई ओताक हिकिड़ो अहिड़ो सुठो लफ़्ज़ आहे सिंधी में त ओताक महिमान लाइ ख़ासि करे ठाही वेंदी आहे उते महिमान अचनि उन महिमान जी ख़िदमत कजे टिकाइजे उन खां अहवाल वठजनि उन सां ॻाल्हियूं कजनि ऐं उन्हनि जा हाल अहवाल कजनि पर जेकॾहिं महिमान न हुजे त पाण में जेके मेज़बान आहिनि उहे बि ओताक में वेही जेके पाण में ॻाल्हियूं शेयर कनि ऐं मां कुझु उन में जेको आहे शाइरी में बि कुझु अहिड़ियूं सिटूं मूं लिखियूं आहिनि त भितियूं नंढड़ियूं बि हूंदियूं हुयूं त परदो तार हूंदो हो भितियूं नंढड़ियूं बि हूंदियूं हुयूं त परदो तार हूंदो हो जॾहिं तालो न हूंदो हो तॾहिं एतबार हूंदो घिटियूं कादर जी नगरीअ में चुमियूं पेरनि खे ॾींदियूं हुयूं कचो जे घर असांजो हो सचो पर यार हूंदो हो भितियूं नंढड़ियूं बि हूंदियूं हुयूं त परदो तार हूंदो हो जॾहिं तालो न हूंदो हो तॾहिं एतबार हूंदो असांजो पाण में हिक ॿिए सां प्यार ऐं एतबार जेको हूंदो हो त उन रिवायतुनि खे असां जेकॾहिं अॻिते कंदासीं जेके असांजा जेको असांजो नओं नसल अचे थो असां उन्हनि खे उन ओताक में सम्झाए सघूं था ओताक उहो मजमू आहे जीअं तव्हांजे प्रोग्राम जो आहे त ओताक में हर क़िस्म जी ॻाल्हि जेको आहे करे सघिजे थी हर मामले ते डिस्कस करे सघिजे थी त उनजे लाइ असांजो जेको नओं नसल अचे थो असां उन्हनि खे इन ओताक ज़रिए शायदि इहो एतिरो कामयाबु प्रोग्राम थिए जो असां पंहिंजे नए नसल खे इहो पैगाम ॾेई सघूं त जेको आहे हिक ॿिए जी इज़त हीअं कबी आहे हिक ॿिए सां मुहबत हीअं कबी आहे ऐं तइलीम हीअं पिराइबी आहे
ऐं पंहिंजे अॻिते वधण जा रस्ता हीअं ॻोल्हबा आहिनि। उहे इलाही सारा जेको आहे उताक में मौज़ू जेको आहे पाण ॻाल्हाए सघजनि था। ऐं मेहरान टीवी हमेशह जेको आहे जेको सकाफ़ती जेका लिहाज़ करणु सरवाणी वारो किरदारु अदा कयो आहे, उन में जेके बि सकाफ़त जूं शयूं आहिनि उन्हनि खे मेहरान टीवी तमामु घणो उजागर कयो आहे। ऐं मेहरान टीवी पंहिंजे जेके सिंध जा जेके हक़ आहिनि उन्हनि खे बेखूबी ॼाणे थो ऐं उते जेका जिन माण्हुनि खे महिमान बणाए वञे थो त उहे बि सिंध जे जेके हक़नि खे बहितरीन नमूने सां ॼाणनि था। बिल्कुलु सही था चओ। यकीनन ऐं असां जेके आहिनि सिंधी माण्हू जेके इलाही पढ़ियल लिखियल अदब ऐं शऊर रखण वारा यकीन उन्हनि सम्झनि था असांजे राइट्स कहिड़ा आहिनि, असांजा बुनियादी हक़ कहिड़ा आहिनि। ऐं काफ़ी ॾिसो त केतिरा असांजे प्रोग्राम में काफ़ी एतिरा राइटर्स मौजूदु माना ईंदा आहिनि। मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे, काफ़ी नॉलेज मिलंदी आहे। त यकीन असांजे सिंधी किताब असांजे सिंधी अदब में एतिरो मवाद आहे, एतिरो लिटरेचर मौजूदु आहे, एतिरो ॼाण ॾियण लाइ लिखण लाइ अकुल मौजूदु आहिनि जो असां जेकी यूथ आहियूं, असां नौजवान जेके आहिनि उन्हनि हवाले सां असां अवेयरनेस हासिल करे सघूं था। अच्छा मंजू तव्हांजी उतां मूं ॿुधो आहे त अलॻि हूंदी, थोरी ख़ूबसूरत सां लांडी ठहियल हूंदी, ख़ूबसूरत रंग हूंदो, थोरो पंहिंजे प्रोग्राम जे हवाले सां असां आशिकनि जी ओता कई अलॻि आहे, मुर्तज़ा मजबूर जी ओता कई अलॻि आहे। सो असल में छा आहे त ओताक इदारो आहे ऐं ओताक यूनिवर्सिटी आहे। ओताक तव्हांखे अदब एतिराम उथी वेठी नंढ वॾाई प्यार पंहिंजाइप सभु कुझु सेखारे थी। हीअ जेको असां पाण हींअर वेठा आहियूं, जेकॾहिं हीअ सूबे में रहण आहे त जस्ट हिकिड़ी ओताक आहे जंहिंमें असां हिक ॿिए सां ख़्यालनि जी ॾे वठि था कयूं, जंहिंमें समाज आहे, जंहिंमें अदब आहे, जंहिंमें नंढड़े ॿार ते लिखियल शाइरी कयल शाइरी आहे, लिखियल किताब आहे। त इहे सभु शयूं असांजे मौज़ू जो हिसो आहिनि। यानी हीअ असांजी जेका 2 कलाक जी कचहरी आहे, हीअ हिन जो निचोड़ जेको आहे उहो असांजे समाज जे लाइ, असांजे ॿारहं अदब जे लाइ या असांजे सकाफ़त जे लाइ हिकिड़ो सुठो आउटपुट आहे, हिकिड़ी काराइती कचहरी आहे। जेकॾहिं असां हीअ ओताक तौरु लफ़्ज़ इस्तेमालु कयूं त हीअ बि असांजी ओताक ई आहे जंहिंमें असां कचहरी वठंदा कयूं। त ओताक ख़ुशियुनि ऐं गमियुनि जो मर्कज़ बि आहे। असांजा विहांउ शादियूं उन्हनि जो छनो जेको आहे उहो ओताक में थींदो आहे। जेकॾहिं गमी आहे घर में त उनजो तॾो ताज़त ओताक में थींदी आहे। महिमान नवाज़ी जेका असांजे सिंध जी सकाफ़त आहे, रिवायत आहे, जंहिंजे करे असांजी सिंध, असां सिंधी दुनिया में मशहूरु आहियूं महिमान नवाज़ी जे करे, त उहा बि ओताक खां थी शुरू पई थिए न। हींअर असां एॾो सोढ़ा थी विया आहियूं, एॾा असांजा ज़हन सोढ़ा थी विया आहिनि ऐं जॾहिं ज़हन सोढ़ा थींदा आहिनि त पोइ भितियूं बि सोढ़ियूं थींदियूं आहिनि। त असां हींअर असां वटि महिमान जे रहण जे लाइ गुंजाइश कोन्हे। त जेकॾहिं कराची में हैदराबाद में असां वटि को महिमान थो अचे त हुनखे राति रहण जे लाइ बि परेशान आहियूं, महिमान बि परेशान आहे त मेज़बान बि परेशान आहे। पर अॼु बि ॿारहाड़ियुनि में ओताकूं आहिनि जेके आबाद आहिनि, जिते महिमान ताई अचे थो ऐं महिमान ताई जूं मुख़्तलिफ़ फील्डूं थियनि थियूं, मुख़्तलिफ़ सोचूं थियनि थियूं, मुख़्तलिफ़ ख़्याल थियनि था, मुख़्तलिफ़ मक़सद थियनि था। उन्हनि जी कचहरी उतां जे वेठलनि माण्हुनि में जेके ॿार बि आहिनि, वॾा बि आहिनि, नंढा बि आहिनि, ॿुढा बि आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो शऊर आहे, हिकिड़ी सोच आहे, हिकु सम्झाणी आहे। डिस्कस खां सवाइ तव्हां कुझु नथा करे सघो। त लाज़मी आहे त असां जेको ओताक प्रोग्राम करण जो बि मक़सदु इहो आहे त सिंध अंदरि असां ओताक खे हिकु दफ़ो ॿीहर थी वठायूं। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। बिल्कुलु हिक ॿिए सां वीचार वधायूं, हिक ॿिए सां वरी वेझो थियूं, बिल्कुलु कम्युनिकेशन वेझो। अच्छा मल्हार सिंह साहिबु, तव्हां वटि एतिरो अदब मौजूदु आहे, तव्हां शाइरी मौजूदु आहे, हीअ तव्हांजो कहिड़ो किताबु आहे? इन हवाले सां पहिरियों इंट्रोड्यूस कराईंदा थोरो। हीअ किताबु आहे मुंहिंजो शाइरीअ जो, आस जा गुल टियासत। अच्छा। हिन में गज़ल जी शाइरी आहे, गज़ल में शेर चयल आहिनि। ऐं हीअ किताबु जेको आहे उहो संबारा पब्लिकेशन पारां शाया थियो आहे। आस जा गुल टियासत। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा तव्हां हाणे जेके एतिरो माशाल्लाह लिखो पढ़ो किताब मुआशिरे सां, त एतिरो माना तव्हां एतिरा किताब लिखिया आहिनि। अच्छा पर हिननि जी तव्हांखे मोट छा मिले थी? एतिरो माना असांजे जेके पढ़ंदड़ सां पढ़ंदड़ तरफ़ां जेके बि पढ़ण वारा इल्मी अदबी शौक़ रखण वारा, ऐं हीअ माशाल्लाह बि ॿई पाण बि जेके आहिनि राइटर आहिनि, जागीरदार साहब बि राइटर आहिनि, लिखनि पढ़ंदा, त तव्हांखे केतिरी मोट मिलंदी आहे? तमामु सुठी मोट मिली आहे। असल में लिखण जो मक़सदु बि इहो हो
त हिकु त पंहिंजे अंदर जी ॻाल्हि कजे ऐं ॿियो पंहिंजी ॿोलीअ में जे वाधारे जे लाइ कमु कजे ऐं उन खां अलावा पंहिंजे अंदर जी जेका तारीख़ आहे पंहिंजे अंदर जे अहसासनि खे का तारीख़ ॾिजे ऐं उहो असां पंहिंजी शाइरीअ जे ज़रिए कयूं था पिया छो त शाइर पंहिंजे अंदर जे अहसासनि जज़्बनि ऐं उमंगनि जी जेका उहा तर्जुमानी करे थो पियो ऐं ॿियो उन खां अलावा शहर जे ज़रिए पंहिंजे माण्हुनि जी रहनुमाई करणु पंहिंजे माण्हुनि खे हर मुश्किलात में उन्हनि खे साईं दग लाइणु ऐं उहो असां पंहिंजी शाइरी जे ज़रिए कयूं था ऐं उन हवाले सां तमामु सुठी मोट हिन वक़्त ताईं मिली आहे ऐं उहो असां समूरी सिंध जे अंदरि ऐं ॿियो सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां बि असां मुख़्तलिफ़ मुशाइरा प्रोग्राम तक़रीबूं कयूं था शाइरी पेश कयूं था पिया उन हवाले सां बि जेको आहे असांजी शाइरी खे मुख़्तलिफ़ फनकारनि शाइरी ॻाई बि आहे ऐं सिंधी अदबी संगत इहा हिकिड़ी सुहिणी विहक हुई जितां वॾो शऊर मिलियो सिंध खे पर उन जा ॿ हिसा छो थी विया उनमें सिंधी अदबी संगत जा जेके ॿ हिसा थिया उहो सिंधी अदबी संगत हिकु त मां तव्हांखे इहो ॿुधायां त हीअ उहा तंज़ीम आहे जिते सिखण ऐं सेखारण जे हवाले सां हिकिड़ो माहौल जुड़ंदो आहे ख़ासि करे हिन जा जेके तनक़ीदी क्लास आहिनि उन्हनि जी तमामु घणी जेका आहे उहा अहमियत आहे ऐं ॿियो इख़्तिलाफ़ राय रखण जो हिन तंज़ीम असांखे इख़्तिलाफ़ राय रखण जो जेका सिख्या मिली ऐं उन खां अलावा असल में जेके ॿ ग्रुप जेके थिया उन्हनि ॿिनि ग्रुपनि जो जेको थियणु आहे उन में बि इख़्तिलाफ़ जेके आहिनि उहे जॾहिं वधिया त गॾिजी हली न सघिया से उन सिलसिले में ॿ ग्रुप थिया पर जीअं त हाणे को इशू कोन्हे कमु जेको करिणो आहे पंहिंजी ॿोली अदब पंहिंजे धरतीअ जे लाइ किरदारु अदा करिणो आहे असांखे ग्रुप केतिरा बि हुजनि पर तव्हां ॾिठो त जॾहिं सिंध जी ॻाल्हि थी थिए तॾहिं असां सभु गॾु थी था वञूं पिया मुतहद थी था वञूं पिया सिंधी अदबी संगत पंहिंजो कमु करे थी उहा फर्दनि जी मोहताज नाहे जेकॾहिं चारि माण्हू जेकॾहिं उन खां निकिरी था वञनि त उन्हनि जी मोहताज नाहे असांजो गुज़िरियल ॾींहं बि असांजो भिटशाह में हिकिड़ो तारीख़ी इजलास थियो आहे जिथे जेके सिंध जा ॿेट आहिनि जेके ॿिया मामला आहिनि जेके सिंध जा इशूज़ आहिनि उन्हनि ते सभु जेके शऊर वारा माण्हू आहिनि शऊर वारे माण्हुनि जी इहा ई कोशिशि हूंदी आहे त पंहिंजी जेको आहे क़ौम जी रहनुमाई कनि उन्हनि खे दग ॾसनि त असां हिन दग ते ऐं तव्हां सां छा पियो थिए छा पियो वहे वापरे उन ते असांजी पंहिंजो जेको कमु आहे असां उहो उन ब्रेक वठण जो ब्रेक खां पोइ जेको तव्हां ब्रेक खां पोइ तव्हां कुझु शाइरी बि ॿुधंदुसि ऐं जेके सीताई साहिब सोशली कमनि ते ॻाल्हि ॿोल ज़रूरु थींदी सोशल कमु करणु केतिरा ज़रूरी आहिनि ऐं कंहिं खां पोइ केतिरो सुकून थो मिले ऐं माण्हू पाण खे कीअं बि महसूसु करे पर हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चाहे हुन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटो दिलि डिलाइट सां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेराड़ में तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस करण स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा इन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चाहे हुन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां ऐं जेतिरा की लाइफ जीअं हर मौसम जे हवाले सां चेंज थींदी आहे थोरा रूटीन्स वग़ैरह खाधे पीते जे हवाले सां बि चेंज थींदो आहे कपिड़ा चेंज थींदा आहिनि जीअं हाणे मौसम अचे पई सियारे जी थधि जी त असांखे की गरम कपिड़ा पाइणु घुरिजनि ऐं ॿारनि जो वधि में वधि ख़्यालु करणु घुरिजे ॾिसो फ्लू थिए थो ज़ुकाम थिए थो बुख़ार थिए थो त उअं ई डपु थो थी वञे हिकदमि सां त बसि ऐं भरिसां वेठल जेको शू शू करे थो या खंगे थो या निचू ॾिए थो त हुनखे कोरोना त कोन्हे त हालांकि जेको आहे हर बुख़ार ज़ुकाम जेको आहे कोरोना न आहे लेकिन कोरोना थी बि सघे पियो अगरि असांजो इम्यूनी सिस्टम वीक थी वेंदो आहे हीअ सीज़न ई अहिड़ी अचे पई तंहिंजे हवाले सां असांखे इलाही एहतियात करणु घुरिजे सियारे में असांखे थधे पाणी खां पीअणु बचाव करणु घुरिजे बेदो बॉइल खाइणु घुरिजे ऐं इन हवाले सां ॿारनि जो त वधि में वधि ख़्यालु करणु घुरिजे त सीज़न्स हमेशह पंहिंजी लाइफ में चेंज कंदा आहिनि लेकिन कुझु अहिड़ा मौसम हूंदा आहिनि जेके इंसान जी तबियत ते बि इलाही असरु कंदा आहिनि त मौसम जे हवाले सां कंहिंजी पसंदीदा मौसम हूंदी बहार जी गर्मियुनि जी सियारे थधि जी इंसान जी इफेक्ट लाइफ ते इलाही इफेक्ट कंदा आहिनि पर हीअं जागीर
हिसाब सां त जीअं चयो त सवेरे उथी करे जेको हू शाइरी कंदा आहिनि त माना उहो बि हिकिड़ो मौसम आहे सवेरे उथण जो ख़ूबसूरत मंज़र आहे त उन्हनि त हींअर असांखे कहिड़ी शाइरी ॿुधाइनि था जी मां थो चवां बसि हाणे हाणे पंहिंजो बणाए सही मां थो चवां बसि हाणे हाणे पंहिंजो बणाए धार न थीबो क़यामत ताईं कसम खणाए हर हर करियां मोहबत जो मेराज वञी पंहिंजी दिलि में दाख़िल थियण जी राह ॿुधाए हीउ 64 मां तव्हांखे हिकिड़ो गज़ल बि ॿुधायां थो त तुंहिंजे दीदार सां रूह राज़ी कजे कन इबादत अखियूं दिलि निमाज़ी कजे तुंहिंजे दीदार सां रूह राज़ी कजे कन इबादत अखियूं दिलि निमाज़ी कजे हार मुंहिंजी हुजे जीत तुंहिंजी पिरी माल मिल्कियत मॾियूं जान बाज़ी कजे न देस तुंहिंजे अची माग घिटियूं घुमी हथ कादिर चुमी यादि ताज़ी कजे कन इबादत अखियूं दिलि निमाज़ी कजे तुंहिंजे दीदार सां रूह राज़ी कजे हे गज़ल जो कुझु सिटो आहे तो हीउ जेको आहे गज़ल जो जेको फन आहे त उन में जेको ख़ूबसूरत आहे हिन महफ़िल खे बि जेको आहे इहो बहितर कजे ऐं जेको जीअं ॿियो गज़ल आहे त गलनि ते मींहुं ॻोढ़नि जो उठल नाहे त ॿियो छा आहे गलनि ते मींहुं ॻोढ़नि जो उठल नाहे त ॿियो छा आहे दीवानो तुंहिंजे कदमनि में कुठल नाहे त ॿियो छा आहे रकीबनि सां संगत तुंहिंजी क़यामत खां बि घटि नाहे रकीबनि सां संगत तुंहिंजी क़यामत खां बि घटि नाहे फटनि ते लूणु ॾिसंदो वञ छटल नाहे त ॿियो छा आहे मतां सम्झी मिठा साईं निशाने खां बची वियो आहे ॾेखारियां दिलि जो ही शीशो टुटल नाहे त ॿियो छा आहे चरियनि जा रोज़ मां ढिगड़ियूं पयो ठाहियां ऐं ड्राहियां थो चरियनि जा रोज़ मां ढिगड़ियूं पयो ठाहियां ऐं ड्राहियां थो खज़ानो सोच मुंहिंजीअ जो खुटल नाहे त ॿियो छा आहे न का बुलबुल थी हिते बहके सिकायो कूक खां कोयल ॾिसां छा बाग उल्फत जो फिटल नाहे त ॿियो छा आहे मूंखां दुनिया सॼी दिलबर रुठी तुंहिंजे रुसण ते आहे तोसां गॾु भाग कादिर खां रुठल नाहे त ॿियो छा आहे गलनि ते मींहुं ॻोढ़नि जो उठल नाहे त ॿियो छा आहे दीवानो तुंहिंजे कदमनि में कुठल नाहे त ॿियो छा आहे वाह ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत शाइरी पर हाणे मल्हार साहब खे चवंदा त पंहिंजी लिखणी में को पंहिंजी चूंड ॿुधाईंदा छा ॿुधाइणु चाहींदा हाणे सां जी गज़ल जा कुझु शेर आहिनि त आस जा गुल ट्रियास ते टंगिजी विया आस जा गुल ट्रियास ते टंगिजी विया दिलि अंदरि अहसास खे दॿिजी विया आस जा गुल ट्रियास ते टंगिजी विया दिलि अंदरि अहसास खे दॿिजी विया ऐं ख़ुशि रहण जी केतिरी कोशिशि कयमि ख़ुशि रहण जी केतिरी कोशिशि कयमि दर्द मूंसां पोइ बि बखिजी विया ख़ुशि रहण जी केतिरी कोशिशि कयमि दर्द मूंसां पोइ बि बखिजी विया ऐं जिन विछाया मुंहिंजे राहुनि में कंडा केतिरो से पोइ ते रहिजी विया जिन विछाया मुंहिंजे राहुनि में कंडा केतिरो से पोइ ते रहिजी विया ऐं तोखां विछड़ी आहे मूंखे ईअं लॻो ज़िंदगीअ जा ॾींहं ॼण घटिजी विया तोखां विछड़ी आहे मूंखे ईअं लॻो ज़िंदगीअ जा ॾींहं ॼण घटिजी विया ऐं आख़िरी शेरा त हुस्न जी ॻोल्हा कंदे मल्हार जा पेर पथरनि जे मथां फटिजी विया ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत शाइरी अच्छा मंजूर सीता तव्हां माशाल्लाह पंहिंजे सोशल वर्क जे हवाले सां मूंखे ॻाल्हि करणी तव्हां सां त तव्हां माशाल्लाह काफ़ी सोशल वर्क कंदा आहियो पर ॾिसो हाणे उतां बि हिकिड़ो सोशल ई कमु आहे किन जो पोइ त भला को माण्हू अचे थो को न को कंहिंखे बुख कंहिं को महिमान थी अचे थो त को मसइलो आहे पोइ उन हवाले सां छा चवणु चाहींदो सोशल कमनि खे कीअं तव्हां अॻियां आहियो की कीअं हले डिस्क्राइब कंदा असल में छा आहे त जेका रियासत पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी करण में नाकाम वञे ऐं उनजे माण्हुनि में बेयारो मददगार वारो अंसर अची वञे ऐं उहे बीमारीअ विघे या बुख विघे तड़पनि फथकनि ऐं मरनि त पोइ हर क़ौम जो शऊर उथी पवंदो आहे उन्हनि जी वारसी करण जे लाइ उन्हनि जी मालिकी करण जे लाइ त हिन वक़्तु जेके असां वटि सुंदंदड़ हालतूं आहिनि त असांजो माण्हू जेको आहे उहो बेयारो मददगार बणियल आहे ऐं अस्पतालुनि में इलाज कोन्हे को स्कूलनि में तालीम कोन्हे का
समाज में सफ़ाई कोन्हे का, त ओवरऑल असांजा जेके बि इदारा आहिनि उहे पंहिंजो कमु कनि ई कोन था पिया सवाइ करप्शन करण जे। त उन सां जेको असांजो हेठियों तबिको आहे, जेको ग़रीब तबिको आहे, मज़दूर तबिको आहे, पोरियो तबिको आहे, जेको पेरे उघाड़े आहे, उहो वीचारो उनजो अंग बुघाड़ो आहे, पेर बुघाड़ो आहे, उनजे ॿार जे लाइ तालीम बि कोन्हे, उनजे भेण जे लाइ ॾाज बि कोन्हे, उनजे पुट लाइ नौकिरी बि कोन्हे का, या उनजे बीमार अमर जे लाइ दवा बि कोन्हे का। त असां हिकु अहिड़े समाज में था पिया रहूं त जेकॾहिं असां पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजनि मारूअड़नि जी ऐं पंहिंजनि माण्हुनि जी का वारसी नथा कयूं, का मालकी नथा कयूं, उन्हनि जे ॾुखनि सूरनि फटनि फुरड़ियुनि ऐं बीमारियुनि जे लाइ जेकॾहिं तड़पऊं फथकऊं नथा ऐं सोशल मीडिया जो सहारो नथा वठूं ऐं झोली फंड नथा कयूं, त असांजा माण्हू जेके आहिनि उहे वीचारा बेखफ़ना थी मरी था वञनि। त इहा वक़्त जी ज़रूरत आहे, इहो शौक़ु कोन्हे असांजो, मगर इहा असांजी का मजबूरी आहे। पर पढ़े लिखे ऐं बाशऊर हुजण जे नाते इन ॻाल्हि खे त सम्झूं था त ही तबक़ाती निज़ाम आहे, हिन तबक़ाती निज़ाम में जेके बि बुनियादी सहूलियतूं आहिनि सिर्फ़ु वॾे तबिके वटि आहिनि। वॾेरो, कामोरो, रईस, भोतार, सियासतदान, सरमाएदार, जागीरदार, उन वटि पाणी बि आहे, गैस बि आहे, बिजली बि आहे ऐं ज़िंदगी जूं सभु सहूलियतूं बि आहिनि। उनजे पुट जे लाइ रोज़गार बि आहे ऐं उनजे लाइ उनजे औलाद जे लाइ तालीम बि आहे, उनजे लाइ पंहिंजे लाइ सिहत बि आहे, छो त उहो अफोर्ड करे थो सघे। पर हेठे तबिके जो माण्हू जेको आहे उहो त इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ तड़पे थो। उनखे त टाइम ते पाणी कोन थो मिले, उनखे त रोज़गार कोन थो मिले, उनखे त अस्पताल में का दवा का सिहत कोन थी मिले, उनजे औलाद खे त बहितर तालीम कोन थी पई मिले। त समाजी जेको हींअर असां सिंध अंदरि जेको मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि जे प्लेटफॉर्म तां ही जेको रुझान वधायूं था पिया या हिकिड़ो शऊर ॾियूं था पिया सोशल मीडिया जे थ्रू, हींअर त अलहमदिल्ला असां की असां पूरो उमेद आहियूं ऐं पूरो इत्मीनान में आहियूं त असांजो माण्हू जेको आहे उहो पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी करणु निकितो आहे, पंहिंजनि माण्हुनि जी वारसी करणु निकितो आहे। यानी हू कंहिंजो दर्द ॾिसी नथो सघे, कंहिं बीमार खे तड़पंदो ॾिसी नथो सघे। हाणे असां वटि वेझर में मैडम शाइस्ता बलोच जी स्टेप फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां असांजे शहर सीता रोड में हुनजे स्टेप फाउंडेशन यूनिट जे तरफ़ खां 10 जोड़नि जी इज्तिमाही शादी थी। माशाअल्लाह। उन खां अलावा खादमेन सिंध फाउंडेशन जंहिंजो आउं पाण हिसो आहियां, रेडियंट सोशल वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन, सहकार फाउंडेशन, इहे असांजे दोस्तनि जूं तंज़ीमूं आहिनि ऐं वॉलंटरी तौर ते असां उन्हनि तंज़ीमुनि जो हिसो आहियूं ऐं असां उन्हनि सां गॾिजी कमु था पिया कयूं। त इन बुनियाद ते त असां पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी न कंदासीं त ॿियो केरु कंदो? गवर्नमेंट त करे ई कोन थी, सियासत ऐं रियासत करे ई कोन थी। उन्हनि वटि सिर्फ़ु इहो आहे त मालिकीअ मेड़िजे, करप्शन करण जा नवां नवां जदीद तरीक़ा उन्हनि अपनाए छॾिया आहिनि ऐं हेठियों तबिको जेको आहे उहो हिकु कमंद वांगुरु जीअं कमंद पीड़िजे मशीन में, ईअं हेठे तबिके वारो माण्हू बार बार पीड़िजे थो पियो। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। वाकई इहा हक़ीक़त आहे, इंसान जेको एतिरो सिविल सोसाइटी जा माण्हू पाण गॾिजी जेको मिली करे एतिरो सोचनि त वाकई असांजो फर्ज़ आहे। सुधियल मुल्कनि बि ईअं, ॾिसो सुधियल मुल्कनि में बि ईअं ई आहे त उहे बि पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजनि शहरनि जी सफ़ाई बि कंदा आहिनि, पंहिंजनि घरनि खे साफ़ रखंदा आहिनि, सभु शयूं बि रियासत ते सियासत ते इदारनि ते कोन ॿारींदा आहिनि। सही था चओ। मल्हार साहिबु तव्हां छा चवणु चाहींदो इन ॻाल्हि ते? बिल्कुलु इहा ॻाल्हि जेका मंज़ूर साहिबु करे थो पियो बिल्कुलु इहा दुरुस्त आहे। असां वटि बुख बदहाली तमामु घणी आहे ऐं एतिरे क़दुरु जो प्लानिंग न हुजण जे करे रिसोर्सिस जो सही इस्तेमालु जेको आहे उहो कोन थो थिए पियो ऐं आम माण्हू खे न मायारी सिहत आहे, न तालीम आहे, न रोज़गार आहे। एतिरे क़दुरु जो ख़बरूं ॿुधूं था पिया त माण्हू पंहिंजे बचनि खे खपाइण लाइ मजबूर थी था वञनि पिया। त एतिरी असां वटि जेका सूरत हाल आहे ऐं उहो हुक्मराननि खे उन तरफ़ ध्यानु ॾियणु खपे, पंहिंजी अमो निकिरी आम माण्हूअ जे लाइ सोचणु खपे। ऐं मां त हिकिड़ो शेर चयो हो त शाल हुन में से कॾहिं फासी पवनि, जन विछायो मुफ़लिसीअ जे ॼार खे। शाल हुन में से कॾहिं फासी पवनि, जन विछायो मुफ़लिसीअ जे ॼार खे। हुननि खे त गुरबत जो अहसास ई कान्हे,
हुननि खे त इहा ख़बर बि कान्हे त सब्जियूं केतिरियूं महांगियूं आहिनि, हुननि खे त इहा ख़बर बि कान्हे त अटो केतिरो महांगो थो मिले। ऐं उन लिहाज़ खां त हू गुरबत जॾहिं उन्हनि ॾिठी कान्हे, गुरबत जो उन्हनि खे अहसास ई कान्हे, ऐं ग़रीब जो जेको ॿार आहे उनखे त सही अंदाज़ में तइलीम बि कोन थी मिले। बिल्कुलु वाकई असांजो ॾुख आहे इहो असांजी सोसाइटी में ग़रीब माण्हू, पर अलाह जेके ॾिनो आहे उहो ॾिनो ई हिननि लाइ त असां हिननि ग़रीबनि जी मदद कयूं, न की बजाए पंहिंजे लाइ पंहिंजे बच्चनि जे लाइ। ॾियण जो मक़सदु इहो आहे त असां जेको हिननि खे विराए हिननि खे ॾियूं। पर हींअर वरितासीं हिकिड़ो शॉर्ट कम से ब्रेक खां पोइ जेको जागरण हिसाब सां कंटिन्यू कंदासीं ऐं हिन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चांहि आहे। ऐं हुन सां गॾोगॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में, खटियो दिलि डिलाइट सां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम सतावन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चांहि, हुन सां गॾोगॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में, खटियो दिलि डिलाइट सां। ऐं तव्हांजो असां साथ मिलंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि नंबर 022102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। अब्दुल कादिर जागीर साहिबु, तव्हां माशाल्लाह पाण सहाफ़त सां बि कंसर्ट आहियो, त कीअं था ॾिसो अॼुकल्ह जे इशूज़ ऐं मुआशरे के जेके बि हाईलाइट सिंध जा जेके इशूज़ आहिनि, मसला आहिनि, तव्हां छा चवणु चाहींदो हुन लाइ? असां इहो चवणु चाहींदासीं त जेके ग़रीब माण्हू आहिनि, जेको हेठियों जेको पीड़ियल तबिको आहे, उन लाइ इहे सम्झ इलेक्शन लड़ण वारो जेको रस्तो आहे उहो रस्तो ई बंदि आहे। हिकिड़े ख़ासि जेको हिकिड़ो सूबाई हल्को थिए थो, उन में घटि 150 खां 160 पोलिंग स्टेशन थिए थी, उन में वर्कर अचनि था, पोइ उन में गाॾियूं खणण अचनि थियूं, पोइ वरी जेको आहे उते अमलो अचे थो, उन्हनि जूं ख़िदमतूं उन में शामिल थी थियूं वञनि। इलाही सारा जेके उहे सबब आहिनि, जेको हिकिड़ो ग़रीब माण्हू त इलेक्शन लड़ण जो सोचे बि नथो सघे जेकॾहिं त मां इलेक्शन लड़ां ऐं मां हारायां। हीउ सॼो तबिको ईअं आहे। मां पंहिंजी उनखे शाइरी में ईअं चयो आहे त ग़रीबनि खां ॻभो फुरिजे, ग़रीबनि खां ॻभो फुरिजे, शरारत तो कई आहे, अमीरनि खे नवाज़ण जी ज़लालत तो कई आहे। छुटी वियो चोर थाणे मां, अची वियो वेल में भाॻियो, ठगनि चोरनि लुटेरनि जी वकालत तो कई आहे। हीउ सॼो कमु इहो आहे त हिक ॿिए जी वकालत करणी आहे, हिक ॿिए जो तहफ़ुज़ करिणो आहे। जेको ग़रीब जेको तबिको आहे, जेको पोरियत आहे, जेको सॼो ॾींहुं धरती जा सीना चीरे जेको आहे अनाज पैदा करे थो, ॿियूं जेके शयूं आहिनि उहे मेवा पैदा करे थो, भाॼियूं पैदा करे थो, उनखे त हिन वक़्त ताईं थधो पाणी जेको आहे उहो पीअण जे लाइ बि गर्मी में नथो मिले। उनखे का सहूलियत कोन्हे, उनजे घर में गैस कोन्हे, उनजे घर में बिजली कोन्हे, उनजे ॿारनि खे जेको आहे स्कूल वञण जे लाइ कपिड़ा कोन्हे, उन्हनि जे ॿारनि खे किताब कोन्हे, का उन वटि सवारी कान्हे। जंहिं माण्हू सॼी ज़िंदगी कमायो आहे उनजो अॼु बि उहो ई कल्ह जेको हाल हो, अॼु उनखां अञा हाल जेको आहे बदतर आहे। ऐं जेको वॾो माण्हू आहे, जेको को कमु नथो करे ऐं उनखे सिर्फ़ु वॾेर ऐं सियासत करणी आहे, बसि उन वटि सभु सहूलियतूं, उनजे घर में गैस न आहे, गैस बि आहे, जेकॾहिं गैस जी खोज थिए त उन वटि सिलेंडर रेडी हूंदो, जेकॾहिं बिजली न आहे त उन वटि सोलर जेको आहे रेडी हूंदो। हर जेके सहूलियतूं आहिनि त ग़रीब त मिसकीन वीचारे खे जेको आहे अॼु ताईं पंहिंजो पेट जी बाहि जेको उजाइण जे लाइ उनजे लाइ को बंदोबस्तु नथो कयो वञे। त हिन असांजी हुकूमत खे, असांजी स्टेट खे पंहिंजे जेको आहे ध्यानु ॾियणु खपे त जेके ग़रीब माण्हू आहिनि, जेके महिनत कश आहिनि, मज़दूर आहिनि, हारी आहिनि, उन्हनि जो ख़्यालु करणो आहे, उन्हनि जी निमाइंदगी। सही था, बिल्कुलु ॾाढी भली ॾाढी यकीनन इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। इन्हनि ते असांखे इहा आवाज़ उथारणु घुरिजे। ऐं जेके बि पहिरियों ई चयो त असांखे ॾिनो हला इन जे करे जेको असां हिननि खे ॾियूं, पंहिंजे लाइ असांखे स्पेशली को ख़ासि असां को कोन आहियूं जो अलाह असांखे एतिरो नवाज़े थो, हीअ ॾियनि ई हिननि जे करे थो असांखे। अच्छा, आमदान इनम जी त हिकिड़ो सोशल मीडिया खे तव्हां कीअं था ॾिसो, सोशल मीडिया जो इस्तेमालु कीअं था ॾिसो, अॼुकल्ह जेके यूथ जेके उनखे यूज़ करे थी, त उते छा चवणु चाहींदो? दुनिया जहान में हर शइ जेका बि तकलीफ़ थिए थी पई उहा ठहे त इंसान जे कंहिं बहितरी ऐं भलाई जे लाइ थी न, पर माण्हू उनजो जेकॾहिं ग़लति फ़ाइदो थो वठे ऐं उनजो मिसयूज़ थो करे त उहो माण्हूअ ते पाण ते आहे। सोशल मीडिया जे अचण सां असां वटि शऊर वधियो आहे ऐं असांजा पाण में राब्ता वधिया आहिनि। हाणे हम ख़्याल ग्रुप ठहिया आहिनि, जेको बि जंहिं ख़्याल जो आहे उहो वञी उन पवे थो, ग्रुप में पवे थो, है न। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा सियासी समाजी जिदोजहदुनि जा ग्रुप ठहिया आहिनि। इल्म अदब शाइरी खे हथी मिली आहे। टिकटॉक जी सूरत में अदाकारी
करे सघे थो पियो माण्हू त मक़सदु आहे त असांखे सोशल मीडिया पर असांजे सिंध में सोशल मीडिया जो जेको आउं ज़ाती तौर बि हुनजो इस्तेमालु करियां थो पियो त उहो समाजी पासो आहे असांजो सियासी तौर ते या जेको आहे सो इल्मियत बि तौर ते त माण्हू इस्तेमालु कनि था पिया हर को सोशल मीडिया ईअं आहे त हर को पंहिंजी जेका राय आहे उहा रखी सघे थो पंहिंजो इख़्तिलाफ़ रखी सघे थो पंहिंजो कंहिंसां को तकरार रखी सघे थो पंहिंजो कंहिंसां को जेको बि हुनजी दोस्ती आहे दुश्मनी आहे जेको बि ख़्यालु आहे उहो पंहिंजो ख़्यालु रखी सघे थो हर माण्हू आज़ादु आहे पंहिंजे जेको आहे हर माण्हू सहाफ़ी बि थी वियो आहे हर माण्हू शाइर बि थी वियो आहे हर माण्हू गुलकार बि थी वियो आहे हर माण्हू अदाकार बि थी वियो आहे इहो थोरो ॼणो एक्स्ट्रा या जेको सो इहो ग़लति आहे असल में जेको जंहिं फील्ड जो आहे उहो उन फील्ड जे हिसाब सां सोशल मीडिया जो इस्तेमालु करे ऐं दुरुस्त करे ब्लैकमेलिंग चीटिंग कंहिंजी दिलाज़ारी कंहिं ते अजाई तनक़ीद मिसाल तौरु या ठीकु आहे जेकॾहिं तव्हां सवाल कयो ॿी संगत ॿिनि हिसनि में आहे त उन जो बि असां दोस्त घणा ग़लति इस्तेमालु था कनि के हिकिड़े ग्रुप जा थी करे ॿिए ग्रुप ते तनक़ीद था कनि वरी हुनजो जवाबु थो अचे वरी हेॾा बहस मुबाहिसे सां तव्हांजी मोहबत घटिजे थी तव्हांजा ज़ाती तालुकात ऐं समाजी तालुकात डिस्टर्ब था थियनि वॾी ॻाल्हि इहा आहे तव्हांजी पंहिंजी इख़्लाक़ियात डिस्टर्ब थी थिए सोशल मीडिया तव्हांजो जी सोच ज़ाहिर करे थी तव्हांजी नियत ज़ाहिर करे थी तव्हांजी ख़ानदानी तरबियत ज़ाहिर करे यकीनन सही था चओ तव्हां मल्हार साहिब ॾियो वेंदो मल्हार साहिब त हींअर तव्हां छा ॿुधाईंदव असांखे तव्हां ॿारनि किताब कुझु ॿुधाइणु चाहींदा या शाइरी जे हवाले सां या तव्हां पंहिंजी ॿी का शाइरी ॿुधाईंदा असांखे मां हिकिड़ो जेको आहे पेश कंदुसि जी गज़ल जी 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 गज़ल त बेकरारी आ बहारनि में पिरी बेकरारी आ बहारनि में पिरी नेण तुंहिंजे इंतज़ारनि में पिरी बेकरारी आ बहारनि में पिरी ऐं नेण तुंहिंजे इंतज़ारनि में पिरी छा कंदे अहसास गहरे दर्द जो तूं रहियो आहीं करारनि में पिरी छा कंदे अहसास गहरे दर्द जो तूं रहियो आहीं करारनि में पिरी ऐं तुंहिंजे नेणनि जी सखावत थी लॻे ही जा मौसम आ खुमारनि में पिरी तुंहिंजे नेणनि जी सखावत थी लॻे ही जा मौसम आ खुमारनि में पिरी ऐं थोरी चोरी आहे तुंहिंजे सूंहं जी चांदनी जा चंड तारनि में पिरी थोरी चोरी आहे तुंहिंजे सूंहं जी चांदनी जा चंड तारनि में पिरी ऐं आसा मल्हार गॾिजी घारजनि कुझु घड़ियूं तुंहिंजे सहारनि में पिरी वाह ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत पोइ जागराणी साहिब ॾे बि वेंदासीं त मूं साईं छा था ॿुधाइनि हा गज़ल जूं सिटूं आहिनि त बहारनि में तुंहिंजूं ॻाल्हियूं नज़ारनि में तुंहिंजूं ॻाल्हियूं बहारनि में तुंहिंजूं ॻाल्हियूं नज़ारनि में तुंहिंजूं ॻाल्हियूं हुस्न ते चंड हेरां सितारनि में तुंहिंजूं ॻाल्हियूं ज़बां ख़ामोश हुई लेकिन अखियुनि में रक़्स जूं लहरूं ज़बां ख़ामोश हुई लेकिन अखियुनि में रक़्स जूं लहरूं वणियूं ॾाढियूं वणियूं मूंखे इशारनि में तुंहिंजूं ॻाल्हियूं जॾहिं तुंहिंजे अचण जा हिते हवा पैगाम पहुचाया जॾहिं तुंहिंजे अचण जा हिते हवा पैगाम पहुचाया पखी पिया गीत दोहराइनि झुंगारनि में तुंहिंजूं ॻाल्हियूं शहर ऐं ॻोठ घर घर में रुॻो तारीफ़ तुंहिंजी आहे शहर ऐं ॻोठ घर घर में रुॻो तारीफ़ तुंहिंजी आहे करे कादर नथो हिकिड़ो हज़ारनि में तुंहिंजूं ॻाल्हियूं या आहे ॿियो गज़ल आहे ज़बरदस्त 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 ऐं मल्हार साहिब ॾे बि वञणु चाहींदमि त ॿारनि जी किताब में जो मूं पहिरियों बि तव्हांखे चयो त ॿारनि जी किताब कुझु मूंखे ॿुधाइणु चयो हिन में छा आहे इन में ॿार जेको एतिरा लिखियल आहिनि एतिरी शाइरी आहे हा असल में ॿार जे लाइ जेको अदब आहे असां वटि हिकु त ॿारणे अदब जी तमामु घणी खोट आहे ऐं जेके बि असांजा अदीब दानिश्वर आहिनि उहे ॿारणे अदब ॾे उन्हनि जो ध्यानु घटि आहे ऐं जॾहिं त ॿाराणो अदब जेको आहे पीढ़ जे पथर जी हैसियत रखे थो दुनिया जे अंदरि ॿार जे तरफ़ तमामु घणो ध्यानु ॾिनो वेंदो आहे पर असां वटि बिल्कुलु बि सिंधियत बोर्ड पारां हिकिड़ो रिसालो ॿारनि जो शाया थींदो हो उहो रिसालो बि हाणे माहवार जे बदिरां 6 महीने उहो रिसालो कॾहिं कॾहिं
असांखे नज़र थो अचे पियो सही सही त उन हवाले सां असांजे इदारनि खे ॿारनि जे तरफ़ ध्यानु छो त ॿार मुस्तक़बिल जो महिमार आहे सही बिल्कुलु ऐं मां उन हवाले सां हिकिड़ो शेर हिकिड़ो नज़्म आहे मुंहिंजो मां पढ़ंदुसि त निमाणा ॿार उनजो उनवान आहे निमाणा ॿार जेके ॿार निमाणा आहिनि जेके ॿार निमाणा आहिनि से त मखण जा चाणा आहिनि जेके ॿार निमाणा आहिनि से त मखण जा चाणा आहिनि रोज़ वञनि स्कूल पढ़ण लाइ केॾा सुंदर सियाणा आहिनि रोज़ वञनि स्कूल पढ़ण लाइ केॾा सुंदर सियाणा आहिनि सभ खे बालक ख़ूब वणनि था सभ जे मन जा राणा आहिनि ॿार ॾिसी ख़ुशि थियां थो तोड़े दिलि अंदरि ॻाराणा आहिनि ॿार ॾिसी ख़ुशि थियां थो तोड़े दिलि अंदरि ॻाराणा आहिनि ऊंदाहीअ में रोशन किरणा धरतीअ जा टांडाणा आहिनि ऊंदाहीअ में रोशन किरणा धरतीअ जा टांडाणा आहिनि बालक ई ॿारींदा ॿीहर ॾीआ ॾेह विसाणा आहिनि बालक ई ॿारींदा ॿीहर ॾीआ ॾेह विसाणा आहिनि ऐं ॿारनि लाइ मल्हार सदाई गीत लिखिया ॿारणा आहिनि जेकी ॿार निमाणा आहिनि से त मखण जा चाणा आहिनि वाह ज़बरदस्त ज़बरदस्त मंजू सीता साहब 6 डिसंबर अचे पियो सकाफ़त जा ॾींहं अचनि पिया तव्हां हुतां जी तयारी हले पई उन लाइ छा चवणु चाहींदा असांजी ओताक ऐं कल्चरल डे गॾोगॾु इनशाला अनवर ईंदासीं ऐं मेहरान टीवी हूअं बि सकाफ़ती रंगनि सां ॾाढी रंगीन रहंदी आहे हमेशह ऐं मेहरान टीवी मां सम्झां थो त 6 डिसंबर त छा पर साल जा सभु ॾींहं सकाफ़ती ॾियारा ई करे मल्हाए थो पियो ऐं तालीम स्लोगन आहे तालीम ऐं सकाफ़त मेहरान टीवी जे हवाले सां पर ओताक मेहरान टीवी जे प्रोग्रामनि में सुबह मेहरान वांगुरु हिकिड़ो मुनफ़रद प्रोग्राम साबित थींदो ओताक जो ऐं उन में बि जेके सकाफ़ती रंग आहिनि त उहे तमामु हिकिड़ा निमाया नज़र ईंदा ऐं उन हवाले सां मुर्तज़ा सां जेका राति मीटिंग रही आहे सुबुह बि त हुनजो जेको ख़्यालु आहे ओताक जो ॾाढो ज़बरदस्त आहे त उन जी ओताक जी ओपनिंग कीअं कजे उन में महिमान कहिड़े क़िस्म जा उन में जेके असांजा सुगड़ या जेके शाइर या जेके सिंध जा संजावंद कहिड़ा हुजणु घुरिजनि ऐं उन सां गॾोगॾु असां सूफ़ी राग ओताक ते असां सूफ़ी राग कराइण जो बि मुर्तज़ा साहिब जो कॉन्सेप्ट आहे जंहिंमें मांझी साहिबु आहे या सुठा सुठा सिंध जा जेके भलोड़ सूफ़ी रागी आहिनि त मक़सदु आहे त मेहरान टीवी जो ई हिकिड़ो तमामु मुनफ़रद प्रोग्राम साबित थींदो इनशा ताला ऐं माण्हुनि खे वणंदो हिन में खोड़ सारियूं शयूं आहिनि असां जंहिंमां ॻाल्हि कंटिन्यू कई जेका हींअर हिन जे ॿारहं अदब सां ई लाॻापियल रहे थी त मुर्तज़ा साहिब जेको चयो त असां जेके पोज़ीशन होल्डर ॿार आहिनि उन्हनि खे असां घुराईंदासीं ऐं उन्हनि सां कचहरी कंदासीं त जीअं उन्हनि में हिकिड़ो अञा अॻिते पढ़ण जो अॻिते वधण जो उत्साह पैदा थिए इन शइ जी ॾाढी असां वटि कमी किलत थी आहे त असां हिक ॿिए खे सम्झणु हिक ॿिए ते सोचणु या हिक ॿिए खे अॻिते वधाइणु छॾे ॾिनो आहे असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हींअर तनक़ीद वारो पासो असां वटि जेको आहे दिल आज़ारी वारो या डिग्रेड करण वारो ॿिए जे सलाहियतुनि खे ॿिए जे शख़्सियत खे न तस्लीम करण वारी जेका असां हींअर हिस या आदत या जेको कुझु हिकिड़ो नेगेटिविटी तमामु घणी थी वई आहे ठीकु आहे ख़ासि करे सोशल मीडिया ते जेको असां ॾिसूं था त माण्हू पंहिंजी पसंदि ऐं नापसंदि खणी आयो आहे जेकॾहिं को मूंखे नथो वणे त हुनजो कयल कमु बि मूंखे नथो वणे हुनजूं कयल चङाऊं बि मूंखे हालांकि माण्हू एतिरो बाशऊर हुजणु घुरिजे जो फ़र्क़ु रखे हिकिड़ा हूंदा आहिनि ज़ाती इख़्तिलाफ़ ॿिया हूंदा आहिनि इज्तमाही इख़्तिलाफ़ असां ज़ाती इख़्तिलाफ़नि खे इज्तमाही इख़्तिलाफ़नि में खणी था वञूं सही था चओ बिल्कुलु लेकिन इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि जो तव्हांखे हिकिड़ो जवाबु हूंदो त इन तरीक़े सां त भला कहिड़ी तरह सां लाइफ स्टाइल असांजी आहे माना सिंधी सकाफ़त जेकी हुई कीअं गुज़ारणु घुरिजे या कीअं एतिराम कजे पर इन सभिनि ॻाल्हियुनि जो हिकिड़ो ॿिए खे मान कीअं ॾियणु घुरिजे यकीननि उन्हनि सॼी ॻाल्हियूं असांखे नथा गुज़रनि जूं पर मां ब्रेक वठंदमि ब्रेक खां पोइ तव्हांजी ज़िंदगी ते कचहरी कंदमि त कीअं तव्हांजी लाइफ गुज़री तव्हां किथां स्टार्ट कयो अप एंड डाउन तव्हांजा छा रहिया लाइफ जा पर हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन ये वक्त है शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिनी प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं हुन सां गॾु कैडबरी रिलायंस 10 रुपए में खटियो डिलाइट सां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो
वेलकम बैक नाज़रीन हिन स्पेशल सेगमेंट सां तावन कया कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में जीअं त असां चवंदा असांजी ज़िंदगी में हुजे फुल ब्राइट त खाओ जेको आहे कैडबरी डिलाइट यकीनन हर इंसान जी लाइफ में का न का ब्राइट या का न का डिलाइट ज़रूर हूंदी आहे त असांजी जेके गेस्ट मौजूदु आहिनि उन्हनि खां पुछणु चाहींदमि त उन्हनि जी ज़िंदगी में डिलाइट कहिड़ी रही आहे पहिरियों मंज़ूर सिताई साहिब खां स्टार्ट कंदमि जी मंज़ूर सिताई साहिब तव्हांजी ज़िंदगी में डिलाइट कहिड़ी रही सॼी ज़िंदगी अल्हम्दुलिल्लाह तमामु हिकिड़ी ख़ुशगवार ऐं ज़िंदगीअ में खोड़ सारियूं अचीवमेंट्स आहिनि जेकॾहिं शुकुर करे ॾिसिजे थो त सभु कुझु आहे जेकॾहिं नाशुक्री करे ॾिसिजे थो त कुझु कोन्हे सो अल्हम्दुलिल्लाह असां शुकुर था कयूं त रब साईं असांखे हिन धरतीअ ते जंहिं मक़सद जे लाइ मोकिलियो आहे उहो कमु असां खां वठी पियो तव्हां ख़ुदा जी तख़लीक़ आहियो तव्हांखे हीउ जेको मनसब मिलियो आहे वेठा आहियो त इहो गॉड गिफ्टेड तव्हां आहियो ख़ुदा ताला तव्हांखे खां इहो कमु जेतिरो वठिणो हूंदो तव्हां खां वठंदो त हिन लाइफ जो जेका तव्हांजी ज़िंदगी जा 3 साल गुज़रिया आहिनि इहे तव्हांजी ज़िंदगी जो सुठो सरमायो आहे असांजी ज़िंदगी पर तव्हांजी पंहिंजी यादगिरी कहिड़ी रही माना ख़ूबसूरत को हिकिड़ी डिलाइट ज़रूरु ॿुधाईंदा असांखे हिकिड़ी डिलाइट का हा मूंखे जेका ज़िंदगीअ में ॿ जूं ख़ुशियूं मिलियूं आहिनि हिकिड़ो जॾहिं मूंखे ज़िंदगी जो पहिरियों अवॉर्ड मिलियो उनजी तमामु वॾी मूंखे ख़ुशी महसूसु थी तमामु वॾी ऐं उहो चैनल जो हुयो सिंधी चैनल जो पहिरें उहो ड्रामे ते 2005 में ज़िंदगी जो पहिरियों अवॉर्ड ऐं तंहिं वक़्तु में अवॉर्ड मिलणु ॾाढो हिकिड़ो ॾुखियो हूंदो जंहिं ते के न मिलंदो हींअर त इहो ॼण त मां तव्हांखे थो ॾियां तव्हां मूंखे था ॾियो इहो थी वियो आहे उन शइ जी ॼण अहमियत ई घटिजी वई आहे न ईअं न 100% का बि शइ न हूंदी आहे तव्हांजे नेकीअ जो ऐं बदीअ जो माना हिन समाज में ॿई आहिनि पोइ किथे नेकी वधीक आहे किथे मल्हार साहब ने उन्हनि खां पुछंदमि त अच्छा ॿी बि त मूंखे पुटु ॼाओ वॾो हाणे अहमद अली नालो आहे इंटर में थो पढ़े मूंखे ज़िंदगी में इहे 2 ख़ुशियूं जेके अॼु बि मां महसूसु थो कयां त उहे मूंखे महसूसु थियनि थियूं ज़बरदस्त तव्हांजी मंसूर सिताई साहिब जी इहे 2 डिलाइट्स हुयूं वाक़ई औलाद जेकी आहे वॾी नेमत हूंदी आहे यकीनन लाइफ में कान का डिलाइट्स अहिड़ी ख़ूबसूरत जेको हिन महिल ताईं बि महसूसु थींदो लाइफ जो कहिड़ो बि स्टेज हुजे सही ज़बरदस्त मल्हार साहिब तव्हां ॿुधाईंदा मूंखे उन हवाले सां हिकिड़ो पंहिंजो शेर बि यादि थो अचे जेको तव्हां इहो पुछो था पिया उहो आहे त ग़ज़ल जो शेर आहे आख़िरी त अहिड़ो जीवन थो गुज़ारणु चाहियां अहिड़ो जीवन थो गुज़ारणु चाहियां यादि जीअं दुनिया रखे मल्हार खे त इन ई जज़्बे तहत ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं तइलीम जे हवाले सां मूंखे उस्ताद थियण जो शौक़ु हो ऐं मां हिन वक़्तु प्रोफेसर आहियां रते दरे डिग्री कॉलेज में ऐं समूरी ज़िंदगी तइलीम सां वाॻियल रहियुसि मुंहिंजो स्कूल बि आहे शाह लतीफ़ मॉडल स्कूल जे नाले सां ऐं उन खां अलावा लिखण पढ़ण जे में सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾियमि काफ़ी जेको आहे ऐं मूंखे जेको आहे रिसर्च जो बि शौक़ु हो ऐं एमफिल कई आहे सिंध यूनिवर्सिटी मां माशाअल्लाह ज़बरदस्त माना ही सभु तव्हांजी डिलाइट्स रहियूं हा जी बिल्कुलु ज़बरदस्त लॻे त पोइ अब्दुल कादिर जागरानी साहिब ॾियणु वञणु चाहींदुमि त तव्हां जेको तव्हांजी छा रही डिलाइट्स मुंहिंजी ज़िंदगी में वॾे में वॾी ख़ुशनसीबी इहा रही त मुंहिंजी ॾाढी पोड़ी उहा अखियुनि खां बि नाबीन हुई उनजी मूंखे एतिरी ख़िदमत करण जो मूंखे मौक़ो मिलियो उन खां पोइ मुंहिंजो अबू मुंहिंजी अम्मा उन्हनि जो बि तमामु घणो ख़िदमत करण जो मौक़ो मिलियो उन खां पोइ लाइफ में मुंहिंजा ॿार आया ऐं मुंहिंजी इहा चॉइस रही त जेको बि ॿारु ॼमंदो हो जेको वॾो थींदो उहो मानी मूंसां गॾिजी खाईंदो हर जॾहिं मां घर में मानी खाईंदो हुयुसि त उहो नंबरवार ॿारु हो मूंसां गॾु मानी खाईंदो पोइ हुनखे घुमाईंदो बि हुयुसि जेतिरो थी सघियो नंबरनि सां मां ईअं हलाए पोइ वॾा ॿार जेके आहिनि रीस कंदा हुआ चवंदा त बाबा तोसां न बाबा तुंहिंजो नंबर पूरो थी वियो हाणे हिन जो नंबर अची वियो वरी हिन खां पोइ ॿियो जेको ईंदो इहो उनजो नंबर आहे त अहिड़ी रीति मुंहिंजा सभु ॿार वॾा थी विया ऐं पोइ वरी पोइ मुंहिंजी लाइफ में मुंहिंजा पोटा आया ठीकु आहे न मां तव्हांखे यकीन ॿुधायां वरी उहे उन्हनि माना इहो साॻियो सिलसिलो शुरू कयो ऐं ख़ुशनसीबी इहा आहे त मां तव्हांखे यकीन ई ॿुधायां त मुंहिंजो कोई बि ॿारु मूंखां रोई कॾहिं बि ख़र्ची न वठंदो आहे जेको रोई वठंदो उन तुंहिंजे लाइ ख़र्ची कोन्हे त उन्हनि हमेशह उन्हनि हेबिट आणे छॾी बाबा पैसा बाबा कॾहिं आहिनि न आहिनि
हलियो वेंदो बसि। सही। हाणे मुंहिंजो पोटो जॾहिं मां सुबुह जो उथंदो आहियां 5:30 वॻे 5:45 वॻे मां उथंदो आहियां त हू उन वक़्तु जाॻंदो आहे। पोइ जाॻंदो आहे, मां जेको आहे कॾहिं शाइरी कंदो आहियां, कॾहिं मां जिम कंदो आहियां, मां जिम में वेंदो आहियां। माशाल्लाह, त ज़बरदस्त। पहिरियों मां हुन पोटे खे खणी वेंदो आहियां, उते हुनखे दुकानु हिकिड़े अथऊं, उहा इलाही सारो पंधु, हुनखे मां खणी वेंदो आहियां मोटर साइकिल ते, उनखे बिस्किट वठी उनखे सही। मोटाए ईंदो आहियां। सही। पोइ घर उहो चवंदो आहे बाबा जानी सां मां ज़रूरु वेंदुसि। सही। उहो नंढड़ो आहे, सफ़ा बिल्कुलु मस ई घुमी सघंदो आहे, सही। पर उहो मूंसां गॾु हूंदो आहे। ऐं मूंखे इहो फ़ख़्रु आहे इन ॻाल्हि ते, मुंहिंजी ॾाॾी, मुंहिंजी अम्मा, मुंहिंजो बाबू, मुंहिंजा ॿार ऐं मुंहिंजा जेका चोथों जेको ख़ानदान आहे, ऐं इन चइनी ख़ानदाननि जी ख़िदमत मां कंदो आहियां। ऐं जेको एतिरी ख़िदमत कई आहे, शायदि मूंखे इन ते तमामु घणो फ़ख़्रु आहे। वहीं जिंदगी डिलाइट्स रही है। जबरदस्त जबरदस्त माशाल्लाह। नाज़रीन, हिन सेगमेंट लाइ तावन कयो हो कैडबरी डिलाइट। अगर जिंदगी में चाहो तो उभरण चाहो तो खुशियुनि जा रंग तखाओ। जेको कैडबरी डिलाइट जेको हींअर हुन जी बाइट ज़रूरु वठणु चाहींदमि कैडबरी डिलाइट जी। और इन सां गॾो गॾु हिकिड़ी कॉल बि मौजूदु आहे, कॉल बि रिसीव करणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मदी मौसम समय जो ॻाल्हायां पियो, पनवा चोरम। अवांखे भली कर, कीअं आहियो? वॾा ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अॼु तव्हां प्रोग्राम ॾिसां पिया, इहो अधो टोपी वारो भलो ॻाल्हाए पियो, ऐं इहो बिल्कुलु जेको बि ॻाल्हाए पियो सुठो ॻाल्हाए पियो। जागीराणी साहब, अब्दुल कादिर जागीराणी साहब। हा, जागीराणी ज़ात जो मां नौकर आहियां। मां जागीराणी सां मुंहिंजी बिल्कुलु प्यारी दोस्ती आहे। सही सही। ॿियो कुझु चवणु चाहींदा अॼु प्रोग्राम जे हवाले सां? प्रोग्राम जे अॼु बसि तव्हां हिन सजन महिमाननि खे भली कार चऊं था, ऐं तव्हांजो प्रोग्राम ॾिसी ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे। महिरबानी महिरबानी महिरबानी। थैंक यू सो मच। मल्हार साहब, तव्हां ॻाल्हि पे कई त रिसर्च जी पर बि ॻाल्हि हले पई, तव्हां एम फिल कंहिं में कई आहे? एम फिल मां काफ़ीअ जी सिंफ़ ते कई आहे। मुंहिंजो मौज़ू आहे काफ़ीअ जो फ़नी फ़िक्री ऐं तहक़ीक़ी जाइज़ो। ऐं उहो मुंहिंजो मक़ालो हाणे शाया बि थी वियो आहे पीकॉक पब्लिशर्स जे तरफ़ां। काफ़ी सिंधी शाइरीअ जी इंतिहाई ख़ूबसूरत सिंफ़ आहे। क्लासिकल जेके असांजूं सिंफ़ूं आहिनि उनमें शामिल आहे। जेको तव्हां ओताक जो ज़िक्र कयो था पिया, इन्हनि ओताकुनि में बि काफ़ियूं जेके आहिनि उहे चयूं वञनि थियूं पियूं। ऐं जीअं तसौफ़ जो सिलसिलो आहे त मूंखे इहो शौक़ु हो त मां काफ़ीअ ते कमु कयां। ऐं मुंहिंजो मक़ालो जेको आहे उहो शाया थियो आहे। काफ़ीअ जे हवाले सां हिकिड़ो इंतिहाई उनमें तमामु वॾी इंफॉर्मेशन आहे। काफ़ी जो फ़न छा आहे, उनजो फ़िक्र छा आहे, उनजा मौज़ू कहिड़ा आहिनि, उन केतिरा असर छॾिया आहिनि असांजे समाज ते, उहो सॼो मां उन किताब में ॾिनो आहे। हा। अच्छा अच्छा, अदब में तव्हां उस्ताद केरु रहियो? कंहिं खां मुतासिर? मां जो पहिरियों जेको मुंहिंजो उस्ताद हो असांजे रतेदरे जो तमामु वॾो शाइर काज़ी मक़सूद गुल, उहो मुंहिंजो उस्ताद जंहिं खां मुतासिर थियासीं असां। ऐं उन असांजी शाइरीअ में रहनुमाई कई, शाइरीअ जे फ़न खां असांखे वाक़ुफ़ु कयो, ऐं असांखे लिखण पढ़ण जे हवाले सां भड़ कयो, ऐं सिंधी अदबी संगत में बि उन असांखे मुतारफ़ करायो। ऐं उन हवाले सां हू मुंहिंजो जेको आहे उस्ताद आहे। ऐं पोइ त वरी काफ़ी उस्ताद जेके मिलिया। उस्ताद को चोट सो यादि आहे तव्हांखे? चोट सुठो को यादि आहे? जी जी बिल्कुलु आहे। मुंहिंजे उस्ताद जो हिकिड़ो शेर आहे त लोक सारे थे ॾिठो ही दीद जो धोखो न हो, लोक सारे थे ॾिठो ही दीद जो धोखो न हो, बाहि ॾींदड़ बाग खे पंहिंजो त हो को ॿियो न हो। हुन चयो मज़हब खपे पर मूं चयो इंसानियत, बसि सम्झ जो फेरो हुयो ऐं ॿियो त को झगड़ो न हो। ऐं ॿियो हुनजो शेर आहे त सिंधड़ीअ जी सिंध जो अॼु मूं खयो आहे कसम, भर्त ॾे ईज़ा तूं पर सच ते खणबो कलम, सिर अगरि मक़सूद धरतीअ जे मथां कुर्बान थिए, छो न पोइ इनाम सम्झा सूर सख़्तियूं ऐं सितम। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। सिताई साहब, छा था ॿुधायो? तव्हां छा था ॿुधायो? जो ज़िक्र निकितो, मुंहिंजे चाचा पीरल परदेसीअ जो तमामु सुठो मोहसिन दोस्त हुयो, असां वटि ईंदो हो सीता में। साईं तमामु ज़बरदस्त इंसान हुयो, तमामु सुठो अज़ीम शाइर। मां बि अॼु शाइरनि सां ॾिठो आहे त मुंहिंजे अंदर में बि शाइरी बेसिकली मुंहिंजी बि शुरूआति शाइरीअ खां ई आहे 97 में। त कुझु शयूं लिखियल हुयूं, कुझु वरी वक़्तनि बि लिखंदा रहंदा आहियूं। सो गज़ल ॿुधाए में मां बि चवां थो त संगत खे हिकिड़ो गज़ल ई ॿुधायां। जी जी जी। तूं ज़माने जो न कर को भव मिठी, तूं ज़माने जो न कर को भव मिठी,
प्यार थी मूंसां करी अॼु चओ मिठी वाह तूं ज़माने जो न कर को भव मिठी प्यार थी मूंसां करी अॼु चओ मिठी सिंध जे ऐं सूंह जे वेरीअ खे सिंध जे ऐं सूंह जे वेरीअ खे अच ॿई गॾिजी त मलियूं तओ मिठी वाह प्यार थी मूंसां करी अॼु चओ मिठी हर जनम तोता ऐं सिंधड़ीअ तां फिदा हर जनम तोता ऐं सिंधड़ीअ तां फिदा भल मिलन मूंखे हयातियूं सौ मिठी वाह वाह ॿीहर साईं वाह हर जनम तोता ऐं सिंधड़ीअ तां फिदा भल मिलन मूंखे हयातियूं सौ मिठी तूं ज़माने जो न कर को भव मिठी प्यार थी मूंसां करी अॼु चओ मिठी दिल चवे थी सूंह खे सजदा कयां दिल चवे थी सूंह खे सजदा कयां तूं ज़रा मुख तां परे कर रहो मिठी तूं ज़रा मुख तां परे कर रहो मिठी प्यार थी मूंसां करी अॼु चओ मिठी प्यार ॾे तूं एतिरो मंज़ूर खे प्यार ॾे तूं एतिरो मंज़ूर खे अॼु उमारी दिल करे सभु ढाओ मिठी प्यार थी मूंसां करी अॼु चओ मिठी तूं ज़माने जो न कर को भव मिठी वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त अॼु सुबुह में हाणे अची करे अॼु कीअं लॻो तव्हां बिल्कुलु शॉर्ट ॾाढो सुठो ऐं तव्हां सां शायदि ॿियो या टियों प्रोग्राम हिकिड़ो त मुर्तज़ा सां कयो सही खिलंदो हूंदो पाण किलो छो था भला मुर्तज़ा ॿुधाईंदो असुल में शायद मुर्तज़ा खे अच प्रोग्राम था कयूं सही तव्हां हुनजे में लीक कई मोकल कई सही उन ॾींहुं ईरानी जेको सो महिमान आहे न तॾहिं आउं हुयमि ई न पहिरां आया शायदि न हाणे जी ॻाल्हि आहे साल साल जी तव्हांजे 3 साल जा आहिनि त हुन में ईरानी गुलकार हुआ उतां जा आया सही, सही। महिमान थी उहे बि इतफ़ाक़ सां उन ॾींहुं महिमान थिया हाणे मां चए सभु ईरानी हिकिड़ो त ईरानी ॿियो मुर्तज़ा आउं कुझु न छॾंदो टाइम बिल्कुलु शॉर्ट कल्चरल डे जे हवाले सां सो मुर्तज़ा असां सां गॾु आहे ॼण त सो कल्चरल डे जे हवाले सां मां इहो चवंदुसि त असांजो जेको हाणे सकाफ़ती ॾियारो अचे थो पियो मूं अक्सर ॾिठो आहे त असांजा दोस्त नाराज़ न थिए जागीराणी साहिब बि दोस्त छा कंदा आहिनि कल्चरल डे वॾे सां मल्हाईंदा आहिनि सही 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 असांजी सकाफ़त जेका आहे उहा हिकु हारीअ बचाई आहे जेको 12 ई महीना पंहिंजे मथे सां जेको आहे सो ॿधे थो अजरक थो ॿधे सही या टोपी थो पाए या जेको आहे सो अजरक कुलनि ते थो वेड़े सही या कुहाड़ी थो खणे सही त मक़सदु आहे त असांजी सकाफ़त जेका बचाइण वारो आहे माना हारिन मज़दूरनि पुरोहितनि ऐं असां वॾेरनि सां सही सही टाइम बिल्कुलु कोन्हे सीताई साहिब हिकु वॾी वॾी महिरबानी इहो ई चवंदुसि त जेके हारी हुजनि ग़रीब मज़दूर पुरोहित अदीब शाइर अदाकार जेके सकाफ़त खे थैंक यू मंजू सीताई साहिब मनासिदी साहिब अची करे कीअं लॻो टाइम बिल्कुलु शॉर्ट आहे 10 सेकंड में ॿुधाईंदा मैसेज बि ॾींदा तमामु घणी जेका आहे उहा ख़ुशी थी ऐं महिराण तव्हांजो प्रोग्राम असां ॾिसंदा आहियूं ऐं हिन तव्हां सां जेका ॻाल्हि ॿोल थी मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं मां अॼोके तव्हांजे हिन प्रोग्राम में पंहिंजे शहर जे ज़रिए इहो मैसेज ॾींदुसि त अमुन ई अमुन हुजे जंहिं तरफ़ निहार कजे अचो त प्यार कजे प्यार कजे प्यार कजे ऐं घणो ई दहशतुनि जे वर चढ़ियल रही धरती हाणे हिन ज़ुल्म जबर ॾाढ जो इनकार कजे वाह ज़बरदस्त ज़बरदस्त थैंक यू जागीराणी साहिब तव्हांखे कीअं लॻो अची करे छा चवणु चाहींदा असांखे तमामु सुठो लॻो त असां हिते हिन प्रोग्राम में शिरकत कईसीं ऐं सकाफ़त जे हवाले सां असांखे जेका सकाफ़त जेको मल्हाइणु घुरिजे उहा जेके हिन ॻाल्हि खे वधाईंदे असां वटि जेके माज़ूर आहिनि ऐं असां वटि जेके फन सां लाॻापियल आहिनि माण्हू हिकिड़ा के मूड़ा ठाहिनि था के पिंजरा ठाहिनि था के कहिड़ियूं शयूं ठाहिनि था जेके ख़ूबसूरत तकलीफ़ूं कनि था असांखे उन्हनि सां जेको आहे सकाफ़त जा ॾियारा मल्हाइण खपनि इहो न हुजे त अजरक वॾेरा वठी ॼण पायूं असां वॾेरा गॾिजी इहा ॻाल्हि न हुजणु घुरिजे सकाफ़त जा महिरबानी महिरबानी सभिनि सां मल्हाइजे जेके जेको बयानु रखनि था सभिनि खे मान ॾियण जे सिंधी सभिनि माण्हुनि खे ॾियणु खपे अमीर हुजे ग़रीब हुजे सभिनी जी बराबरी हुजे हिकिड़ी सिफ़्त में हुजनि ऐं बराबरि में ई इज़त आहे बराबरि में ई खणी ईंदो त तॾहिं इहो जेको आहे लीक आहे उहा टुटंदी वॾी वॾी महिरबानी वॾी महिरबानी तव्हां टिनि महिमाननि जी थैंक यू सो मच अॼु टई जेके आहिनि शाइर अदीब जेके आहिनि प्रोग्राम में मूंखे इलाही ख़ुशी थी थैंक यू सो मच सुभाणे वरी मुलाक़ात थींदी
इन प्रोग्राम सां तावन कयो तपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान उन सां गॾोगॾु कैपिटल लाइट। सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट मां खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।